मदद कयो, अचो मदद कयो, उथो मदद कयो। औज़ुबिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। शुरू कयां थो उन अल्लाह जे नाले खां जेको महिरबान निहायत रहम करण वारो आहे, जेको अहिड़ो अव्वल आहे जो हुन खां अॻु में को बि कोन्हे, जेको अहिड़ो आख़िर आहे जो हुन खां पोइ को न रहंदो, जेको अहिड़ो ज़ाहिर आहे जो अखियूं हुनखे ॾिसी नथियूं सघनि, जेको अहिड़ो बातिन आहे जो पोइ बि हर जाइ नज़र अचे थो। हुन जे लाइ ईअं नथो चई सघिजे त हू कॾहिं खां आहे, ऐं हुन जे लाइ ईअं बि नथो चई सघिजे त हू केसि ताईं रहंदो। हू पंहिंजी मर्ज़ी जो मालिक आहे। हू चाहे बरसातूं वसाए, हू चाहे ॿोॾि करे, हू चाहे कुझु बि करे, मर्ज़ी जो मालिक आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हैदर क़ादरी अव्हां खे धरती अव्हां खे पुकारे थी ट्रांसमिशन में भलीकार चवे थो। हिन वक़्तु हीअ जेका असांजी ट्रांसमिशन आहे अनशेड्यूल्ड आहे, छो त मुल्क जी जेका सूरत हाल आहे, ख़ासि करे सूबे सिंध में जेका तबाही थी आहे, सूबे सिंध में जेके करोड़नि जी तादाद में माण्हू मुतासिर थिया आहिनि, पाणी, ॿोॾि, बरसाति, हीअ जेको कुझु बि तव्हां खे ॿुधाइण जी त ज़रूरत कोन्हे, अव्हां सभु हुन मां वाक़ुफ़ु आहियो, अव्हां सभु मुतासिर थिया आहियो, बराबरि जा शरीक आहियूं अव्हां जे इन ग़म, अव्हां जे इन ॾुख में। अॼु असां हिन ट्रांसमिशन में मुख़्तलिफ़ सिंध जी सूरत हाल तव्हां खे ॿुधाईंदासूं त किथे किथे केतिरी केतिरी तबाही थी आहे, किथे किथे केतिरा केतिरा माण्हू दरपदर थिया आहिनि, बेघर थिया आहिनि, बेरोज़गार थिया आहिनि, मरी विया आहिनि, या किथे केतिरा माण्हू फाथल आहिनि, केतिरनि सां अञा ताईं राब्तो न थी सघियो आहे, या केतिरा माण्हू कैंपुनि में अची विया आहिनि, केतिरा माण्हू लॾ पलाण जे करे कराची आया आहिनि, या केतिरा अञा रस्ते में आहिनि। इहो सभु कुझु अॼु अव्हां खे हिन ट्रांसमिशन में असां ॿुधाईंदासूं। असां सां गॾु कुझु महिमान बि आहिनि, ऐं मूंसां गॾु हिकु बहितरीनु होस्ट असांजो न्यूज़ डायरेक्टर बि रही चुका आहिनि, नसीर गोपांग साहब जन। अस्सलाम वालेकुम। नसीर भाउ, सूरत हाल अव्हां जे साम्हूं आहे। धरती सां जेका हिन वक़्तु धरती धणी जेके मुसीबतुनि में फाथल आहिनि, जेके बयानु स्पीचलेस थी विया आहियूं, जेका हालत अचे पई, कंहिंखे का ख़बर कोन थी पए त कजे छा। बसि हिन सिचुएशन में अलाह ख़ैरु कंदो। तव्हां बिल्कुलु ऐं हुन सां गॾोगॾु नज़मा साहिबा जो बि तारुफ़ कराईंदा हलूं। पाण कंहिं बि तारुफ़ जो मोहताज न आहिनि, ऐं सिंधी मीडिया जो, उर्दू मीडिया जो तमामु वॾो नाव अव्हां खे बि वेलकम चऊं था हिन ख़ुसूसी ट्रांसमिशन में। ऐं पाण गॾियल तौर ते ज़ाहिर आहे ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं। अॼु जेका हीअ असांजी ट्रांसमिशन आहे, अस्सलाम वालेकुम सभिनीनि खे मुंहिंजी तरफ़ां। बाक़ी जेका सिचुएशन आहे त इन में असांखे सभिनीनि खे गॾु थियणु खपे, बल्कि पूरे सिंध छा पूरे पाकिस्तान खे गॾु थियणु खपे। बिल्कुलु। सो असां हाज़िर इन लाइ थिया आहियूं, ऐं असांखे इन मौज़ू ते ॻाल्हाइणो आहे, छो जो धरतीअ जा माण्हू तकलीफ़ में आहिनि, ऐं असांजो फ़र्ज़ु थिए थो बींग ए मुस्लिम, बींग हिकिड़े इंसान जी हैसियत सां, त असांखे जेतिरो थी सघे असां पंहिंजे मारोड़नि जी, ऐं असांखे जेके सॾीनि था हिननि तकलीफ़ में, असांखे उन्हनि जी मदद करणु खपे। बल्कि तव्हां सभिनीनि खे करणु खपे, जेके सरहंदी वारा आहिनि, जेके हिन पोज़ीशन ते आहिनि, जेके हिन मुक़ाम ते आहिनि, जेको कंहिंखे कुझु ॾेई था सघनि, त मां त इहो ई चवंदसि त अॻिते वधी उन्हनि जी मदद कई वञे। बिल्कुलु, ऐं उन ते समूरे ते पाण ज़रूरु ॻाल्हाईंदासीं, मदद ज़रूरु थियणु खपे। अच्छा, नो डाउट पाण जेकॾहिं हैदराबाद इन खे लार्जर स्केल ते ॾिसूं, नो डाउट सिंध तमामु घणी मुतासिर थी आहे। वधि खां वधि मुतासिर थींदड़ पाकिस्तान जो जेको सूबो आहे उहो सिंध आहे। पर जेकॾहिं असीं ॾिसूं त इहा तबाही रुॻो सिंध ताईं महदूद न आहे, समूरे मुल्क में आहे। ख़ासि तौर ते जेकॾहिं ॾिसूं त गिलगित बल्तिस्तान उहो बि तमामु घणो मुतासिर थियो आहे। बलोचिस्तान थियो आहे, बलोचिस्तान, ॾखण पंजाब, KPK में तमामु घणी तबाही आई आहे। जेकॾहिं ॾिसूं गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां, त उन जा खोड़ सारा इलाइक़ा अहिड़ा आहिनि जेके हींअर बि उन्हनि जो ज़मीनी राब्तो जेको आहे कटियल आहे, रस्ता जेके आहिनि उहे तबाह थी विया आहिनि, ऐं उते बि तमामु घणी तबाही आई आहे। सो उनजो ज़िक्र करण बि ज़रूरी आहे। इहे सभु असांजा आहिनि, असीं सभु गॾु आहियूं, ऐं असीं बार बार चवंदा आहियूं त पाकिस्तान हिकिड़ो अहिड़ो गुलदस्तो आहे, ऐं असीं सभु उन जा गुल आहियूं। सो किथे इहा शिकायत कंहिं मुंहिंजे बलोच भाउ खे न थी वञे, जेका असांखे सोकॉल्ड नेशनल मीडिया खां रही गुज़िरियल 20-25 ॾींहंनि खां, त उन्हनि सिंध जो ज़िक्र न पिए कयो। सो असां ते फ़र्ज़ु थिए थो त असीं KPK जो बि ज़िक्र कयूं, बलोचिस्तान जो बि ज़िक्र कयूं, पंजाब जो बि ज़िक्र कयूं, गिलगित बल्तिस्तान जो बि ज़िक्र कयूं, त उते बि तमामु घणी जेका आहे सा उहा तबाही। बिल्कुलु, इंसान ऐं जानवर में इहो ई फ़र्क़ु हूंदो आहे नाज़रीन, त जानवर सिर्फ़ु पंहिंजी ज़ात लाइ सोचींदो आहे, ऐं इंसान ॿियनि जे लाइ सोचींदो आहे। इंसान जॾहिं ॿिए जे लाइ सोचे थो तॾहिं उहो इंसान थींदो आहे। बिल्कुलु हिन वक़्तु जेका सिचुएशन आहे, जेका
ॾुखी हालत मां असां गुज़रूं पिया इन में असांखे इंसाननि जी ज़रूरत आहे, इंसान थियण जी ज़रूरत आहे। जेकॾहिं असां पंहिंजे अंदर में कुझु मुखालफ़तूं आहिनि कंहिंसां बि आहिनि, हिन वक़्तु असांखे उहो सभु दरगुज़र करे सिर्फ़ु इहो सबूत ॾियणो आहे त असां पंहिंजनि माण्हुनि सां गॾु बीठा आहियूं, असां इंसान सां गॾु बीठा आहियूं। पूरे पाकिस्तान में जिथे बि इंसानु फाथल आहे, जिथे बि मुसीबत में आहे, ऐं ख़ासि करे तव्हां वीडियोज़ ॾिठा आहिनि त अचानक पाणी अचण जे करे के माण्हू नदियुनि में फासी था पवनि, ऐं जीअं सवात में शायदि जेके 5-6 माण्हू जेके वीचारा नौजवान 4-5 कलाकनि ताईं फाथल रहिया ऐं उहे पोइ हिन दुनिया मां असां खां मोकिलाए हलिया विया। ईअं ई काफ़ी माण्हू ही त वीडियो उन्हनि जा फोटेजिस अची विया, पर के अहिड़ा माण्हू बि हिन दुनिया मां हलिया विया आहिनि हिन ॿोॾि जे सबबु, जिन जी का वीडियो न अची सघी आहे, जिन जी का तस्वीर न अची सघी आहे, न ई उन्हनि जो को अतो पतो पियो आहे। के माण्हू ज़मीन में पूरल मिलनि पिया ऐं अॻिते हली अञा बि कुझु ॾींहंनि खां पोइ थी सघे उन्हनि जूं डेड बॉडीज़ वग़ैरह मिलनि, छो त हिकिड़ी काफ़ी सिचुएशन अहिड़ी हले पई जिथे कमु करण वारा माण्हू जेके स्टेक होल्डर आहिनि उन्हनि जा बयान इहे आया आहिनि त असांजो दिमाग़ु कमु नथो करे त असां हिन सिचुएशन में छा कयूं। ऐं किथे किथे मुख़्तलिफ़ जाइनि ते कॾहिं तव्हां ॿुधो था त कट कोई हणे पियो, कोई हिते ख़ुदा बराए महिरबानी हिते कंहिं बि क़िस्म जी सियासत न कई वञे, हिते कंहिं बि क़िस्म जो पंहिंजो माल खे बचाइण जे लाइ, पंहिंजी ज़मीन खे बचाइण जे लाइ कंहिं इंसाननि ऐं ग़रीबनि जे ॻोठनि खे न ॿोड़ियो वञे, छो त हिन वक़्तु अवां सभिनीनि जो फ़र्ज़ु थिए थो त तव्हां सभु इंसान थी करे हिन मुसीबत में पंहिंजी क़ौम सां गॾु बीहो। अॼु असां पूरे सिंध जे रिपोर्टनि सां कोशिशि कंदासीं त तव्हां सां ॻाल्हि ॿोल करायूं ऐं उतां जी छा छा हालत आहे उन्हनि खां बि असां घणो कुझु पुछंदासूं, ऐं इन सां गॾोगॾु कुझु इंटेलेक्चुअल्स उहे माण्हू बि असां सां ॻाल्हाईंदा जेके हिन वक़्तु माण्हुनि जी मदद करे रहिया आहिनि, किथे किथे केरु केरु कंहिंसां मदद करे रहियो आहे। सो कोशिशि कंदासीं। नसीर भाउ, अॼु असांखे काफ़ी माण्हू जॉइन बि कंदा, ऐं हिन वक़्तु जेको ॻाल्हि कई वञे थी त मतिलबु ॿोॾि या बरसाति त अची वई आहे, पर हाणे जेके अञा डेज़ अचण वारा आहिनि उहे ॾाढा ख़तरनाक अचण वारा आहिनि। बिल्कुलु ईअं आहे। ऐं अॼु जेके अंगखर अचनि पिया त जेकॾहिं असीं ॾिसूं चश्मा वटां तौसा ऐं ॿिया मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि उते सिंधु दरिया में ख़ासि तौर ते ॾिसूं तमामु घणी चाड़ आहे ऐं वॾे दर्जे जी ॿोॾि उते ऑलरेडी डिक्लेयर थियल आहे। सखर बैराज वटि बि तमामु जेको वॾो पाणी जो वहुकिरो आहे जेको काबिल नदी मां सिंधु दरिया में दाख़िल थियो आहे उहो अचे पियो थो, ऐं उनखां पोइ इम्कानु इहो थो पैदा थिए, ख़ुदा न ख़ास्ता किथे ईअं न थिए जेको 2010 में थियो, 11 में थियो, जेके बंदि टुटी पिया हुआ, वॾा बंदि, जीअं टोड़ी बंदि, अॼु ॾींहं ताईं असीं उनखे विसारे न सघिया आहियूं। 75 लख खां वधीक जेका आबादी उन हिकिड़े बंदि टुटण जे करे न रुॻो सिंध पर बलोचिस्तान में जेके ॾिसूं त बि उहा बि मुतासिर थी हुई। सो वॾो ख़दशो इहो आहे ऐं दुआ बि कयूं था, गॾोगॾु दुआ सां गॾोगॾु चवंदा आहिनि न दवा बि ज़रूरी आहे। सो जेके जेके ज़िम्मेवार इदारा आहिनि उन्हनि सभिनी खे घुरिजे त हींअर खां ई ख़ासि तौर ते जेके वॾा बंदि आहिनि, दरिया जा बंदि आहिनि, हूं त सॼी सिंध जेके असीं ॾिसूं, जीअं हैदराबाद मां ज़िक्र बि कयो त जेके सिम नाला आहिनि, शाखूं आहिनि, वाह आहिनि, नंढड़ा नंढड़ा, उन्हनि जे जेके कपर टुटा आहिनि या घारा लॻा आहिनि उन बि तमामु घणी तबाही आंदी आहे, बारिश आंदी आहे। पर ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं को वॾो बंदि टुटे थो जन ते हींअर तमामु घणो प्रेशर पाणी जो ऑलरेडी आहे त पोइ तमामु घणी तबाही थी सघे थी। उनजे करे पहिरियां खां ई उहे स्पॉट जिते जिते बंदि कमज़ोर आहिनि, ज़ाहिर आहे जेके बि हुकुमरान उन्हनि खे ख़बर आहे त किथां नुक़सानु थी सघे थो, सो उन ते वधीक फोकस करण जी ज़रूरत आहे। बिल्कुलु ज़रूरत आहे। अच्छा, थोरो ॿियो मां जेकॾहिं कमेंट कंदो हलां, जीअं मां चयो न इंसान ऐं जानवर वारो मिसाल ॾिनो, उन ते ज़ाहिर आहे असां तनक़ीद जे लाइ कोन वेठा आहियूं, पर ॾुख थिए थो त हिकिड़े 3.5 कलाकनि ताईं 5 नौजवान फाथल रहिया, जंहिं सवात वारा मां ज़िक्र कयो, पर उन्हनि जे लाइ का मदद न पहुती। चयो पियो बार बार त बाबा हेलीकॉप्टर उते पहुची पियो सघे ऐं उन्हनि माण्हुनि खे बचाए सघियासीं पे, पर उहो न ऐं उन ते वरी जॾहिं रद्द अमल मालूम करण लाइ KPK जा जेके आहिनि वज़ीर आला, उन्हनि जा माउन ख़ासि आहिनि बैरिस्टर मोहम्मद अली सैफ साहब, उन्हनि सां जॾहिं मीडिया जे नुमाइंदनि ॻाल्हि ॿोल कई, इंतिहाई अफ़सोसनाक रवैयो जंहिंजी जेतिरी मज़म्मत कजे सा घटि आहे। हू साहब फरमाइनि था त KPK जो जेको CM आहे उनजो हेलीकॉप्टर जेको आहे रेस्क्यू ऑपरेशन जे लाइ थोरी आहे, उहो त CM जे लाइ आहे। भाई जेकॾहिं ख़ान साहब अचे थो, इमरान ख़ान साहब, त उनखे तव्हां विज़िट करायो था। हीअ हेलीकॉप्टर कंहिंजे लाइ आहिनि? जेकॾहिं तव्हांजा माण्हू न रहंदा त पोइ तव्हांजी इहा हुकुमरानी किथां रहंदी? इहे तव्हांजा ठाठ बाट, इहे तव्हांजा उहिदा, इहे तव्हांजा हेलीकॉप्टर, इहे वज़ीर आला हाउस, इहे वज़ीर आला जा उहिदा का मैटर कोन था कनि कुझु बि। माण्हू पहिरियां अहम आहिनि, तव्हांखे यादि रखणु खपे। इन्हनि माण्हुनि जे वोटनि जी ताक़त सां अॼु असीं इक़्तिदार में वेठा आहियो ऐं अहिड़े क़िस्म जा अफ़सोसनाक बयान ॾियो था जंहिंजी जेतिरी मज़म्मत कजे। नसीर भाउ, हिकिड़ो वीडियो तव्हां ॾिठो हूंदो, मुख़्तलिफ़ आउट ऑफ कंट्री जा वीडियोज़ ईंदा आहिनि त हिकिड़ो पखी आहे फाथल आहे, उन पखी खे हेलीकॉप्टर ते वञी करे उन्हनि खे छॾायो थो वञे, पोइ छा उहो हेलीकॉप्टर उन पखी जे लाइ ठहियो हुयो?
तारुनि में फाथल पखी खे बचाइण पर लाइ उहा use गवर्नमेंट थिए चई थो। सघे थी न बिल्कुलु। त छा असां पखियुनि लाइ थोरी ठाहियो आहे हेलीकॉप्टर। जॾहिं बि अहिड़ा डिज़ास्टर ईंदा आहिनि त पोइ जीअं हंगामी बुनियादनि ते बजट्स ईंदियूं आहिनि, हंगामी बुनियादनि ते सभु कुझु कबो आहे, त पोइ इहे हेलीकॉप्टर बि हंगामी बुनियादनि ते ई इस्तेमालु करे 3.5 कलाक सघजनि तमामु था। घणो टाइम हिकिड़ो ॾाढो हिकिड़ो इन जे करे त तव्हां ॾिसो त असांजा माण्हू हींअर तमामु घणे गुस्से ऐं ग़म में आहिनि। ऐं हींअर तव्हां कुझु वीडियोज़ बि ॾिसी हूंदियूं जो कुझु असांजे सियासी माण्हुनि ते हमिलो बि थियो आहे। इन जे करे जो हाणे माण्हुनि खां बर्दाश्त खां ॿाहिरि थी वियो आहे। ज़ाहिर उन्हनि बच्चा बुखनि ते वेठा आहिनि, उन्हनि वटि छित कोन्हे, उन्हनि वटि खाइण लाइ कुझु कोन्हे, उन्हनि वटि मेडिसिन कोन्हनि, त आख़िर त ब्लास्ट थींदो न ग़रीब सवा ते जेके 4-5 छोकिरा हुन ते अलाए कंहिं लफ़्ज़ अलाए कंहिंजा हुया, हिकिड़ो मूं स्टेटस पढ़ियो जंहिंमें इंसान जे अंदर जी तकलीफ़ बयानु थी, त उन जी तस्वीर लॻल हुई। 4-5 जेके इहे जेको नौजवान बीठा आहिनि उनजी तस्वीर लॻल हुई ऐं इहो मथां लिखियलु त काश इनसे कोई ऐसा गुनाह हो जाता और रियासत इनको उठा नहीं आ जाती। त मतिलबु ही कैफ़ियत आहे, त मतिलबु जॾहिं को अहिड़ो ग़लति कमु कंदा त उन वक़्तु ई माण्हू पहुची थो वञे। पर हिकिड़ो माण्हू हिकिड़ो मुसीबत में फाथल आहे त उन्हनि जी मदद जे लाइ यकीनन ईअं न आहे त कंहिं ॼाणी वाणी उन्हनि खे न बचायो हूंदो, इहा आहे ग़फ़लत आहे। उनखां पोइ ई माण्हू एक्टिव थिया आहिनि ऐं हिन वक़्तु ख़ुदा रा जेके बि असांजे पूरे पाकिस्तान में माण्हू फाथल आहिनि, चाहे उहो पंजाब हुजे, चाहे उहो बलूचिस्तान हुजे, सिंध हुजे या KPK हुजे, त उन्हनि में घटि कोशिशि कयो त पंहिंजूं जेके ज़रूरी जेके आम रूटीन आहे उनखां हटी करे तव्हां हिननि माण्हुनि खे टाइम ॾियो, तव्हां हिननि जे लाइ कुझु कयो। सो अॼु असां माशाल्लाह औरतुनि जे हवाले सां जीअं ॾिसो त केतिरी तकलीफ़ आई आहे। नजमा, तव्हां पाण हाणे ॻोठ मां थी आया आहियो त कल मां हिकिड़ी वीडियो ॾिठी, पाणी में मर्द त सर्वाइव करे सघे थो, नंढो ॿार ऐं औरत सां छा? उहो ई कल हिकिड़ो ॿार कंहिं वीडियो में मूं ॾिठो, यकीन कयो मां ॻाल्हि बि कयां थी त मुंहिंजा रोंटा था बीहरनि। सफ़ा पैदा थियल ॿार, माना अञा उहो चवंदा आहिनि न असां में नाड़ो बि कटिबो आहे जेको, उहो बि हुनजो कटियल न हुयो। त हाणे हुनजी माउ किथे लुड़ी वई काई ख़बर न आहे, पर हुनखे जॾहिं रेत मां कढनि त ॿार दाऊं करणु शुरू कई, उहा जीअं ॿार कंदो आहे। त हेतिरो ॿार, हाणे मूंखे इहो ॿुधायो त इहा त हालत आहे असांजे मुल्क जी, असांजे सिंध जी या बलोचिस्तान जी। ज़ाहिर आहे उते बि वॾो नुक़सानु थियो आहे, असां उन्हनि जे लाइ बि इहो ई ॻाल्हाईंदासीं। त अलाह साईं उन्हनि जी मदद जे लाइ माण्हू खे माना अहसासु थिए, उहो अहसासु असां में न आहे। ऐं ॿियो हिकिड़ो नंढी रिक्वेस्ट कंदासीं, ख़ासि करे ब्यूरोक्रेट्स जेके बि असांजा हज़रात आहिनि, उन ब्यूरोक्रेट्स वटि तक़रीबन इमदादी सामान उन्हनि जी ऑफिस में उन्हनि जे घरनि में पियो आहे मौजूदु। हाणे उहे कॾहिं ॾींदा माण्हुनि खे, ख़ुदा रा हुननि जी जेतिरी जल्दी थी सघे तव्हां उन्हनि जी मदद कयो। जुडिशरी खे बि चवंदासीं त तव्हां बि इन्वॉल्वमेंट कयो। ऐं पूरो मुल्क हिन वक़्तु काफ़ी MN MPs एक्टिव थी चुका आहिनि। या ख़ुशी जी ॻाल्हि आहे, हिकिड़ो सुठो अमल आहे त उहे निकिरी चुका आहिनि ऐं उहे पंहिंजे माण्हुनि जी मदद कनि पिया। भला जेकॾहिं कुझु नथा करे सघूं, उन्हनि सां गॾु बीहण बि तमामु वॾी ॻाल्हि हूंदो आहे। सो हिन वक़्तु उन्हनि खे करणु खपे, या उन्हनि जी बेसिक ज़िम्मेवारी आहे। हू कंहिं ते एहसान कोन था कनि, उन्हनि खे इहो यादि ॾियारणु खपे त इहा उन्हनि जी ज़िम्मेवारी आहे, तव्हांजी रिस्पॉन्सिबिलिटी। ड्यूटी इज़ ब्यूटी, वर्क इज़ वर्शिप्ड। नाज़रीन, ब्रेक जो वक़्तु थियो आहे। ब्रेक खां पोइ असां सिंध जे मुख़्तलिफ़ रिपोर्टर्स खे तव्हां सां ज़रूरु इंटरेक्शन कराईंदासीं ऐं उन सां गॾोगॾु कुझु सुञाण सिंध जा जेके सिंध जे लाइ कमु कंदा आहिनि, पूरे पाकिस्तान जे माण्हुनि सां असां राब्तो कंदासीं। असां सां गॾु रहिजो। उथो मदद कयो, अचो मदद कयो, उथो मदद कयो, उथो मदद कयो, अचो मदद कयो, उथो मदद कयो। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकिड़ो ॿीहर अव्हांखे हिन ख़ुसूसी नशरियात धरती अव्हांखे पुकारे थी में भली कार चऊं था। हैदर कादरी साहिबु ऐं नजमा काविर साहिबा असां सां गॾु मौजूदु आहिनि। ऐं समूरे मुल्क में बरसातुनि जे करे जेका ही तबाही आई आहे, पाण हुन ते ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। ऐं कुझु ब्रेक खां पहिरियां रवैयनि जो ज़िक्र निकितो। बैरिस्टर सैफ जेके ख़ासि मददगार आहिनि KPK जे CM महमूद खान, उन जो पाण ज़िक्र कयोसीं। पर हिकिड़ो ॿियो इंतिहाई अफ़सोसनाक रवैयो जेको असांखे हिते ॾिसण में आयो, उनजी बि जेतिरी मज़म्मत कजे उहा बि घटि आहे। उनजो ज़िक्र ज़रूरु थियणु खपे ऐं इहो बि तारीख़ जो हिसो आहे। PSP जा जेके अॻुवान आहिनि मुस्तफ़ा कमाल, उनजो बयानु यकीनन अव्हांजे नज़र मां गुज़रियो हूंदो। असीं बार बार वज़ाहत कयूं त नफ़रतूं पखिड़ण जे लाइ न आहियूं वेठा, पर उन्हनि माण्हुनि खे सोचणु खपे त अवी कहिड़े मौक़े ते कहिड़ी ॻाल्हि करणु खपे। जीअं उन्हनि प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं उन्हनि ख़ासि तौर ते उन प्रेस कॉन्फ्रेंस में उन्हनि इहो चयो त जेके ॿोॾि मुतासिर आहिनि उन्हनि सां गॾु गॾु ॾोहारी क़िस्म जा माण्हू, कब्ज़ा माफ़िया, उहे कराची अचनि था। भई अव्हां निशानदेही कयो कहिड़ा माण्हू अव्हांखे कब्ज़ा माफ़िया या ॾोहारी था नज़र अचनि। ही धरती, ही शहर, ही असांजा आहिनि। ऐं जेकॾहिं मुश्किल घड़ी में को माण्हू पंहिंजे शहरनि ॾांहुं अचे थो त उहे अव्हांखे ॾोहारी था नज़र अचनि। इहे ई मुस्तफ़ा कमाल, उन्हनि जी पार्टी, तव्हां बि तारीख़ जा स्टूडेंट रहिया आहियो, त उहे बांग्लादेश में जन अल शम्सुल बदर ठाही, बर्मिन बंगालियुनि जेके उते पंहिंजे क़ौम सां गॾु न बीठा, उन्हनि सां गॾु विढ़िया
ऐं नामियारा इंटरनेशनल सतह ते मञियल ॾोहारी उन्हनि खे पाकिस्तान आणण जे लाइ ख़ासि तौर ते सिंध में आबाद करण लाइ इहो मुस्तफ़ा कमाल सपोर्ट कंदो रहियो आहे, उहे अची सघनि था। ईअं 30 लख अफ़गानी जेके आहिनि उहे हिते सिंध में रही सघनि था, कराची में रही सघनि था। ईअं ॿियनि टिनी सूबनि जा माण्हू जेके आहिनि हिते अची सघनि था, पर सिंध जा माण्हू सिंध में नथा अची सघनि। उहे ॾोहारी आहिनि, उहे कब्ज़ा माफ़िया आहिनि, जेको इंतिहाई अफ़सोसनाक रवैयो आहे। जेतिरी मज़म्मत कजे घटि आहे, ही मुश्किल घड़ी आहे। हिन वक़्तु असीं बि सियासत नथा कयूं, अव्हांखे बि सियासत न करणु खपे, पर ज़रूरु इहो सोचणु खपे त अव्हांजो चयल हिकिड़ो जेको जुमिलो आहे उहो कंहिंजे फटंदे लूणु बुरकनि जे बराबरि आहे। सो सभिनी पॉलिटिकल पार्टियुनि खे ख़बरदार असीं कयूं था, न करणु खपे अहिड़ी जकाइज़। 23 खां वधीक ज़िला तबाह थी चुका आहिनि, 6 खां 8 फुटनि ताईं पाणी बीठो आहे, फसल तबाह थी विया आहिनि, समूरी मईशत तबाह थी वई। उहे माण्हू केॾांहुं वेंदा? छा उन्हनि जो हक़ नाहे त उहे हींअर अचनि? उत्तर वज़ीरिस्तान में जॾहिं पीपल्स पार्टी जे दौर में 2009 में ऑपरेशन थियो हो त छा उहे KPK में सेटल न पे थी सघिया? पर उन्हनि खे बसूं ट्रकूं भराए कराची में आबाद कयो सरकारी सतह ते। हाणे KPK जा माण्हू अची कराची में सिंध में आबाद थी सघंदा मुख़्तलिफ़ हंधनि ते, पर सिंध जा माण्हू नथा थी सघनि। सो पंहिंजनि रवैयनि ते नज़रसानी कयो, अहिड़े क़िस्म जा बयान ॾियो। हिकिड़ी ज़बानी लिसानियत थींदी आहे सिंधियुनि सां, तक़रीबन जेको ॾिठो वञे थो अमली लिसानियत थी थिए। मतिलबु तव्हां अमल करे चुका हूंदा आहियो ऐं तव्हां केॾा बि पढ़ियल कढ़ियल आहियो, तव्हांजी ज़बान ते तव्हांजे कौल ऐं फ़ेल में फ़र्क़ु आहे। ऐं इहा हक़ीक़त आहे त मुसीबतुनि में ख़बर पवंदी आहे त तव्हांजो केरु आहे ऐं तव्हांजो केरु न आहे। तव्हां इहो ज़ाहिर कयो आहे हिन बयान सां त तव्हां बिल्कुलु बि असांजा न आहियो। ऐं शाह साईं जो हिकिड़ो शेर आउं ज़रूरु चवंदुसि। शाह साईं 350 साल अॻु में चयो त धुरियूं ई धारिया मिट मुए जा न थिया। उहे ॾिसो न, उहो को ससी पुनू वारे हुन में आहे, तनाज़ुर में आहे। पर लतीफ़ जी सिट कंहिं हिकिड़े हुन जे लाइ वक़्त जे लाइ न हूंदी आहे, कंहिं हिकिड़ी क़ौम कंहिं हिकिड़े किरदार जे लाइ न हूंदी आहे। उहो अॼु ॾींहं ते असांखे सम्झाए थो त धारियो हमेशह धारियो हूंदो, कॾहिं अव्हांजो न थींदो। भले लखूं वज़ाहतूं करे सिंधियुनि खे चयूं पिया त हीअ अंसार आहिनि, हीअ फलाणा आहिनि, जॾहिं उन्हनि PSP ठाही, पर उन्हनि जे अंदरि जो जेका ॻाल्हि हुई या उन्हनि जे जेके मक़सद आहिनि उहे साम्हूं अची था वञनि। जॾहिं अहिड़ो मौक़ो अचे थो। जब्बार महर साहब उहे असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि, घोटकी मां डिस्ट्रिक्ट रिपोर्टर आहिनि धरती TV जा। तव्हांखे भलीकार चवंदा जब्बार, ऐं असांखे ज़रूरु आगाह कजो घोटकी डिस्ट्रिक्ट जी हींअर छा सूरत हाल आहे बरसातुनि खां पोइ। नो डाउट समूरो मुल्क मुतासिर थियो आहे, घोटकी बि तमामु घणो मुतासिर थियो आहे। बहाली जा कम कीअं पिया हलनि उते, केतिरियूं रिलीफ कैंपूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि, या जेका ओवरऑल सूरत हाल आहे असांखे अपडेट कजो। जी नसीर साहब महिरबानी। जी सॼी सिंध जी घोटकी ज़िले में बि मानसून जी बरसातुनि तबाही मचाए छॾी आहे। उन हवाले सां घोटकी ज़िले में बि हिन वक़्तु जेको बरसाति जो पाणी आहे उहो केतिरनि ई फसलनि ते में बीठल आहे, जॾहिं त शहर बि जेके आहिनि उहे बरसाति जी पाणी में लपेट हेठि आयल आहिनि। जेके हिन वक़्तु घोटकी ज़िले जा जेके मुख़्तलिफ़ मॉल आहिनि, अनवराबाद हुजे, रहमवाली हुजे, या स्टेशन रोड हुजे, या कचहरी रोड हुजे, उन्हनि में बि हिन वक़्तु पाणी जेको आहे उहो तक़रीबन 3 खां 4 फुट बीठल आहे, जेको हिन महिल ताईं इंतिज़ामिया कढाइण में बिल्कुलु नाकाम थी चुकिया आहे। बाक़ी ईअं अव्हांखे ॿुधंदो आहे त हिन बरसाति पवण सबबु घोटकी ज़िले में जेकी तबाहकारी थी आहे उन में 8 ॼणा जेके आहिनि उहे फौत थी चुका आहिनि ऐं 39 माण्हू ज़ख़्मी थी चुका आहिनि। घोटकी ज़िले जी मुकमल जेकी आबादी आहे उहा तक़रीबन 16.5 लख आबादी आहे। 6,46,863 एकड़नि जेके फ़सुल आहिनि उहे मुकमल तौर ते तबाह थी चुका आहिनि, जंहिंमें फुटी सारी जो फ़सुल आहिनि। जॾहिं त बरसाति पवण सबबु जेके 4,444 कचा थोरे पका घर मुकमल तौर ते तबाह थी चुका आहिनि। 9,974 घरनि खे नुक़सान बि पहुतो आहे। घोटकी ज़िले में 23 जुलाई खां शुरू थींदड़ मानसून जी बरसाति दौरान हिन महिल ताईं इब्तिदाई रिपोर्ट मूजिबि जेके माण्हू फौत थी चुका आहिनि उनजो तालुक़ु मीरपुर माथेलो, ॾेहरकी, खानगढ़ ऐं घोटकी सां आहे, जिन में मर्द ऐं औरतूं शामिल आहिनि। जॾहिं त मुतासिर माण्हुनि जा जेके 233 जेके ढोर आहिनि उहे बि मरी विया आहिनि बरसाति जे सबबु ते। पर अफ़सोस सां इहो चवणो पए थो त हिते जी जेकी लाइव स्टाक खातो आहे उन्हनि पारां बि जेको आहे सो हिते डॉक्टरनि जी टीम या के सिहत जे हवाले सां मिनिस्टर बि उतां जा उन ई ज़िले सां तालुक़ था रखनि लाइव स्टाक जा। जी हिते बिल्कुलु लाइव स्टाक खाते जे डॉक्टर मौजूदु आहिनि, पर उहे जेको आहे सो हिन महिल ताईं कंहिं बि ॿाहिरियाड़ी जे जेके माण्हू आहिनि उन्हनि जो वञी ढोरनि जे लाइ बचा जे लाइ के इंजेक्शन वग़ैरह न आहिनि कयूं। मां खे ॿुधाईंदो रहां त हिन वक़्तु जेको घोटकी ज़िलो आहे तमामु घणो मुतासिर थियो आहे। घोटकी ज़िलो हिकु ज़रई ज़िलो आहे
जिते जेको आहे तमामु घणो फुटी जो फसल हुजे, कमंद जो फसल हुजे, सब्जी हुजे, उते तयारु थिए थी। हिकु मुल्की मईशत जो जेको वॾो तमामु घणो नुक़सानु थियो आहे। उन हवाले सां तव्हांखे वधीक ॿुधंदो रहां त हिन वक़्तु घोटकी ज़िले जी जेकी माण्हू आहिनि उहे तमामु घणा मुतासिर थिया आहिनि। ख़ासि तौर ते जेके ॿाहिरियाड़ी जा माण्हू आहिनि उनजो जेको गुज़र सफ़र आहे उहो माल ते ऐं जेको आहे सो फ़सुल ते थिए थो। जेके माण्हू ॿाहिरियाड़ी जा वीचारा आहिनि उहे फ़सुल पालनि था, जॾहिं त जेको आहे माल बि उन्हनि खे पालणो पए थो, उहो गुज़र सफ़र माल ते आहे। पर हितां जी जेकी इंतिज़ामिया आहे उहा माल जी बचाव लाइ इंजेक्शन न आहिनि करे सघी, जॾहिं त हिते जेके माण्हू आहिनि ख़ासि तौर ते जेके मींहं जे पाणी में ॿुॾल पाणी में वेठल आहिनि उन्हनि जे ॿाहिरि कढण लाइ बि ज़िले इंतिज़ामिया पारां के बि उपाय न आहिनि वरिता विया। उन जॾहिं त केतिरा ई माण्हू जेके आहिनि गेस्ट्रो या मुख़्तलिफ़ बीमारी में गंदे पाणी सां जेके बीमार थी चुका आहिनि, ज़िले इंतिज़ामिया सिर्फ़ु ख़ाली दवाऊं करे थी त जेको आहे सो असां रिलीफ कैंपूं क़ाइमु कयूं माण्हुनि खे जेको आहे बचाव जे लाइ जेको आहे सो असां इंजेक्शनूं करायूं पिया, पर सिर्फ़ु नाले मात्र जेके आहिनि उहे कैंपूं क़ाइमु कयूं आहिनि। उते बाथर माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजा जेको आहे सो सोर्स ज़रिए जेको आहे सो पंहिंजनि माण्हुनि जो इलाजु कराइनि था। बाक़ी ग़रीब माण्हू खे ज़िले इंतिज़ामिया पारां हिन महिल ताईं को बि रिलीफ। अच्छा जब्बार भाउ, हैदर कादरी थो ॻाल्हायां अव्हां सां। अव्हां मुंहिंजो सलाम अव्हां ताईं क़बूल पवे। ऐं इन सां गॾोगॾु हिकिड़ी इहा दांह बि अचे थी मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां त ख़ासि करे जेके ज़ख़ीरा अंदोज़ माण्हू आहिनि अहिड़ी क़िस्म जी सिचुएशन में बि माण्हुनि जी मजबूरी जो फ़ाइदो था वठनि, यानी कि जेके उते शयूं खपाइनि था उहे ब्लैक ते करे खपाइनि था। छा घोटकी में बि इहा साॻी सूरत हाल आहे? जी हैदर भाउ, बिल्कुलु इहा मांखे ॿुधंदो रहां त इहा साॻी सिचुएशन घोटकी ज़िले में बि आहे। हिते हिकु त जेके बरसाति सबबु माण्हू जंहिंजा कचा घर मुतासिर थिया त उते हिते पनी जो जेको मथां ॾियण लाइ जेके माण्हू पनी आई उहा हिते जेकी 150 रुपए पहिरियां किलो हलंदी उहा 1300 में किलो हले पई। ऐं मुनाफ़िक़ोरनि पारां एतिरा त दुकान खोलिया विया जे माण्हू जेके न उन्हनि खे वरी ब्लैक ते कलाक खां बंदि करे वरी ॿीहर पनी ॾिनी पई वञे। हथरादू हिकिड़ी महांगाई करे माण्हुनि खे मथां ॿीहर जेको आहे सो भार विधो वियो। हिन वक़्तु जेकी घोटकी ज़िले में सूरत हाल आहे, सब्ज़ी हुजे या जेको आम वाहिपे जी शयूं हुजनि, फ्रूट हुजे या खाइण पीअण जी गिहु हुजे, उन्हनि में बि तमामु घणी वाध थी आहे। जंहिं सबबु हिकु त माण्हू बरसाति सबबु तमामु घणा मुतासिर थिया। जेको ग़रीब तबिके जो ख़ासि तौर ते माण्हू आहे जेको ॿिनि वेलनि जी मानी लाइ उहो परेशान आहे। हिकु बरसाति सबबु पोरियत माण्हू जेको डेली वेज ते पोरियो करे पंहिंजो घर हलाईंदो उहो तमामु घणो मुतासिर थिए पियो ऐं तमामु घणी हुनखे परेशानी थिए पई। को अंदाज़ो आहे त घोटकी में हिन बरसाति हिन सैलाब में केतिरा घर किरिया आहिनि? इन हवाले सां मां तव्हांखे पहिरें में ॿुधायमि त हिन वक़्तु जेके घोटकी ज़िले में 4044 जेके कचा तोड़े पका घर आहिनि उहे मुकमल तौर ते तबाह थी चुका आहिनि। अच्छा जब्बार, अव्हां खां इहो बि सम्झंदासीं त घोटकी ॾिठो वञे त ऑयल गैस फील्ड जे हवाले सां पाकिस्तान में टॉप ते आहे कादरपुर गैस फील्ड। सो एॾियूं उते जेके आहिनि इहे इंडस्ट्रीज़ बि आहिनि, सो उहे फलाही कमनि में केतिरो अॻिते अची सघिया आहिनि, केतिरो माण्हुनि जी मदद कनि पिया? डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जो रवैयो तव्हां ॿुधायो, पर इन्हनि ते बि ज़िम्मेवारी थिए थी त दुनिया जो असूल आहे त जितां बि मादनियात निकिरे थी उतां जी रॉयल्टी उते जे इलाइक़े ते ख़र्च थींदी आहे। नॉर्मल ॾींहंनि में त नथा कनि, हाणे मुसीबत जी घड़ी में उहे केतिरो एक्टिव अव्हांखे नज़र अचनि पिया, उहे तंज़ीमूं इदारा? जी इन हवाले सां नसीर साहिबु अव्हांखे ॿुधाईंदो हलां त बिल्कुलु सभ खां जेको दुनिया जो एशिया में वॾो OGDCL गैस फील्ड आहे उहो हिते मौजूदु आहे ऐं 5 शुगर मिल्स ऐं भाण जूं 2 फैक्ट्रियूं ऐं जेको आहे सो पावर प्लांट। घोटकी ज़िलो बिल्कुलु सनअती हवाले सां त मालामाल आहे, पर इंडस्ट्री एरिया जे हवाले सां बि जेको आहे सो घोटकी ज़िलो तमामु टॉप ते अचे थो, जेको कराची खां पोइ 2 नंबर ते टैक्स अदा करे थो। पर अफ़सोस असां इहो चवणो पए थो त हितां जी जेकी फैक्ट्री माफ़िया आहे उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिते जे सिंधी माण्हुनि खे जेको आहे सो ख़ासि तौर ते नज़रअंदाज़ करे छॾियो आहे। हिते जेके फैक्ट्रियुनि वारा आहिनि उन्हनि में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मां सम्झां थो त हिकु FFC में जेको हिकिड़े ॾींहं लाइ राशन बैग विराया विया, बाक़ी कंहिं बि जेको आहे सो इदारे पारां ग़रीब माण्हुनि लाइ रिलीफ या मिसाल जी ॻाल्हि आहे उन्हनि लाइ को बि ग़रीब माण्हुनि लाइ फंड या के ॿाहिरि कढण लाइ उपाय कुझु बि न वरितो आहे। हिते जेको DC मुक़ररु कयो आहे उस्मान अब्दुल्ला, उहो पंजाब जो आहे। असुलु उहो हितां जी फैक्ट्री वारनि सां मिली भगत थी करे हितां जे माण्हुनि खे आम थिए त शुगर मिल्स में धारिया माण्हू जेके पंजाब खां अचनि था उहे भर्ती कया अथनि।
हितों जे माण्हुनि खे नौकिरी ॾियण जे बजाए हिन वक़्तु जेके ॿोॾ में माण्हू फाथा आहिनि उन्हनि खे बि ॿाहिरि कढण लाइ केर बि उपाउ नथो वठे। उहो पंहिंजे बंगले में वेही सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु प्रेस रिलीज़ां ख़ाली जारी करे थो, जंहिं सबबु जेको आहे सो उन्हनि जे हितां जी आवाम खे को बि हिन माल ते रिलीफ न आहे मिली सघियो। वॾी महिरबानी ऐं इंतिहाई अफ़सोसनाक रवैयो आहे इहो कि अंदरि ॾिसो त क्राइसिस में कारोबार इहा सूरत हाल असांखे कोरोना जे ॾींहंनि में बि नज़र आई। दुनिया में शायदि इन जो को मिसाल मिले त जॾहिं अव्हां क्राइसिस में हुजे का बि को मुल्क उते 150 वारो किलो 1300 रुपया। पर नसीब मूं कल्ह हिकिड़ी वीडियो फेसबुक ते जीअं सोशल मीडिया ते हर को रखे थो त ईअं ई जीअं पनियूं माना जेका मूं ॿुधो पियो 50 अलाए ईअं 100 जी पई मिले उहा वरी हिननि 250-300 रुपए में विकी, पर उन ते कंहिं एक्शन खयो त हुयो कि भई कंहिं खयो वियो हुयो त भई पोइ हू पंहिंजी उन ते अची विया त न हाणे असां उन रेट में ॾींदासीं। कुझु गिरफ़्तारियूं आया इन्हनि शयुनि ते ॿिया बि माण्हू गौर कनि, रुॻो हिकिड़े के माण्हू बिल्कुलु इहा ॻाल्हि सही आहे। कानून त असां वटि आहे पर इम्प्लीमेंट नथो थिए। छो नथो थिए या वरी वक़्ती तौर जे लाइ इम्प्लीमेंट थींदो आहे। मौजूदु कानून आहे पर कहिड़े वक़्तु माना इहो ईअं सम्झो लॻे ईअं थो त हर माण्हू जो फेवरेटिज़म आहे, माण्हू पंहिंजे लाइ था कानून इस्तेमालु कनि। हुजणु ईअं घुरिजे त जेकॾहिं वाक़ई कोई महांगी शइ खपाए थो। तव्हांखे इन में जेको लाड़काने में हिकिड़ो वाक़ियो पेश आयो आहे इन नंढड़ी हिकिड़ी ॻाल्हि ते आहे त माइनर पर केॾो मेजर प्रॉब्लम क्रिएट करे थी। त हिकिड़ी इहा जीअं हिन असांजे भाउ घोटकी रिपोर्ट जबार भाउ रिपोर्ट ॻाल्हि कई त उहा थेली जेका मींहं खे बचाए थी उहा महांगी पई ॾिनी वञे। त लाड़काने में हिकिड़े नौजवान पंहिंजे घर जे लाइ उहा थेली उन खां पुछा कई आहे, उन हिकिड़ो रेट ॿुधायो आहे, उहो उन वटि पेमेंट कोन हुई पर हुन चयो त मां इहा पेमेंट हथु करे इहा थेली वठंदुसि। ॿिए ॾींहं ते जॾहिं उहो आयो आहे उहा थेली वरी पैसा जॾहिं खणी आयो आहे, उहा थेली वठणु आयो आहे त उहा वरी थेली उन खां डबल क़ीमत ते हुनखे जॾहिं ॿुधाई त इन ते हुननि जी पाण में मुंहमारी थी आहे ऐं पोइ हू घर वञी पिस्टल खणी हुनखे गोली हई। त हाणे मतिलबु तव्हां जेकॾहिं वाक़ई बि हिकु त ॿोॾ माण्हुनि खे तंग करे घर माण्हुनि जा किरी पवनि वरी मथां सरकारी उन्हनि खे सरकार रिलीफ न ॾिए ऐं इंसान जॾहिं तंग थिए त पोइ उहो ज़ाहिर आहे त बाग़ी थींदो, पोइ त अहिड़े क़िस्म जी बग़ावत तव्हांखे नज़र ईंदी। ऐं उहो रतेमल जितां कितां नज़र अचे पियो चूंडियल नुमाइंदनि सां जीअं मां ज़िक्र कयो जेको बिहेवियर आहे उन ते चवंदा आहिनि त ज़ुल्म जी इंतिहा बग़ावत जी इब्तिदा हूंदी आहे। पंहिंजो मुल्क आहे न, पंहिंजो देश आहे, उन ते बि तव्हां मतिलबु उनखे रिलीफ न ॾींदो त आख़िर माण्हू छा कंदो। पर वरी बि असां माण्हुनि खे अपील असांजे तरफ़ां बि हूंदी त ख़ुदारा अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि इंतिहाई क़दम न खणणु खपनि, जीअं दुकानदार ते फायर करणु या जेको कुझु थिए थो ज़ाहिर आहे कंट्रोल करणु जज़्बनि ते ॾाढो ॾुखियो आहे। असीं हिते वेही उन ते ज़रूरु ॻाल्हाए सघूं था, अव्हांखे अपील करे सघूं था, पर जंहिंजा घर हींअर ॿुॾल हुजनि, जंहिंजा ॿचा लुढ़ी विया हुजनि, उन ते शायदि असांजे लफ़्ज़नि जो असरु न थिए पर तंहिंजे बावजूदि बि असीं अव्हांखे चऊं पिया त पुरअमन रहो जेतिरो थी सघे। मुश्किल घड़ी आहे, उमेदु कयूं था इहा बि गुज़री वेंदी जीअं ॿिया मुख़्तलिफ़ मरहला असां गुज़ारे आया आहियूं। सो जेतिरो थी सघे बर्दाश्त सां कमु कजे ऐं पंहिंजनि माण्हुनि जी सपोर्ट कजे, जंहिंजी जेका ज़िम्मेवारी आहे उहा उनखे अदा करणु खपे। वंस अगेन ब्रेक जो वक़्तु थिए पियो, नाज़रीन मुख़्तसिर ब्रेक वठंदासीं ऐं ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं त तव्हांखे मुकमल तौर ते अपडेट करण जो जेको हीउ सिलसिलो आहे उनखे जारी रखंदासीं। मुख़्तलिफ़ ज़िलनि जी सूरत हाल जे हवाले सां बि तव्हांखे आगाह कंदासीं। जिते जिते इमदादी कमु हलनि पिया, फलाही तनज़ीमूं अॻियां आयूं आहिनि, उन्हनि सां बि असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। गॾोगॾु असांजी कोशिशि रहंदी त सिंध खां ॿाहिरि जी जेका सूरत हाल आहे उन जे हवाले सां बि तव्हांखे अपडेट कयूं, पर वठूं था मुख़्तसिर ब्रेक। उथो मदद कयो, अचो मदद कयो, उथो मदद कयो, उथो मदद कयो, अचो मदद कयो, उथो मदद कयो। भली करे आया धरती अव्हां खे पुकारे थी। ट्रांसमिशन में हैदर कादरी अव्हां खे भलीकार चवंदो वंस अगेन। ऐं हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं पंहिंजे धरती टीवी जे सेट ते, जिते असां सिंध में आयल समूरी उन तबाही जे हवाले सां अव्हांखे आगाह कयूं पिया। घोटकी जी तव्हां सूरत हाल ॾिठी त उते केतिरा 4000 खां वधीक घर जेको आहे सो उहे मुतासिर थिया आहिनि, केतिरा माण्हू परेशान थिया आहिनि, केतिरनि माण्हुनि सां उते वेधन आहे ऐं घणा माण्हू त वरी उहा माफ़िया बि तयारु थी आहे जेके महांगाई करे उते ब्लैक ते शयूं ॾियनि था, यानी कि अञा बि सतायल खे सताइनि पिया। सो मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां असां माण्हू राब्तो कयो आहे। हिन वक़्तु असां लाइन ते आहिनि सिंध जा समाजी अॻवान ज़ुल्फ़कार कादरी साहिब जन। साईं अस्सलाम वालेकुम। साईं ज़ुल्फ़कार कादरी साहिब जन असां सां लाइन ते हुया, वरी थोरी देरि में असांखे जॉइन कंदा त उन्हनि सां असां तव्हांखे इंटरेक्शन कराईंदासीं। इन सां गॾोगॾु लाड़काणो शहर हुजे, दादू शहर हुजे, जोही जी हिन वक़्तु जेका सूरत हाल ॿुधण में अचे पई, ॾाढी ख़तरनाक ॿुधण में अचे पई त मतिलबु जेतिरा क्यूसेक हाणे अञा वधीक पाणी अचे पियो त उहो अञा बि मतिलबु
जोही जे लाइ ख़तरनाक साबित थिए पियो। सो इन में वरी हिकिड़ी ॿी ॻाल्हि थिए थी त जीअं मुख़्तलिफ़ कट बार बार इहा ॻाल्हि कंदासीं त कोई बाअसर माण्हू आहे पंहिंजी ज़मीनूं बचाए थो या कोई सियासी मुदाख़लत जे करे बि मतिलबु कट हणी करे ऐं कंहिं ॿिए शहर खे ॿोड़ियो वञे थो, त इहा दुश्मनी बराए महिरबानी न थिए त बहितर आहे। ज़ुल्फ़कार क़ादरी साहिबु जेके समाजी अॻवान आहिनि असां सां लाइन ते आहिनि, सभ खां पहिरियां माण्हुनि खे चवंदुमि भली कार चवंदुमि अस्सलाम वालेकुम ज़ुल्फ़कार क़ादरी साहिबु। वालेकुम अस्सलाम। हा ख़ैरियत आहे बाबा साईं? बाबा साईं अलाह जा लख अहसान आहिनि, करम आहिनि। अवां ॿुधायो हिन वक़्तु जेका सिंध जी समूरी सूरत हाल आहे उन में बिल्कुलु अवां सभु मसरूफ़ रहिया आहियो, पंहिंजूं रातिनि जूं निंडूं फिटाए करे तव्हांजी जेका बि एक्टिविटी आहे उहा बि पब्लिक जे साम्हूं आहे। अलाह साईं तव्हांखे इन जो अजुर ज़रूरु ॾींदो, पर हिन वक़्तु तव्हां छा था सम्झो त ईंदड़ ॾींहं जेके आहिनि उहे सिंध जे लाइ कीअं ख़तरनाक आहिनि या कुझु ख़ैरु थी वेंदो? ॾिसो, ही हिकिड़ो वॾो डिज़ास्टर आहे जंहिंसां सिंध में करोड़े माण्हू मुतासिर थिया आहिनि ऐं ही जेके बरसातूं मथां वरी दरिया जो पाणी अचे पियो उहो जेको आहे उहो अञा अचिणो आहे, उहो ख़ैर असां जेको आहे ॾिसो उनजी छा सूरत आहे। पर बरसाति एतिरी पई आहे, जेको एबनवी ड्रेन आहिनि मथां जेको जाबलून जा पाणी आहे उन सां इहो थियो एॾो वॾो डिज़ास्टर थियो आहे। ऐं जेको मुसलसिल जुलाई खां वठी हलियूं आहिनि बरसातूं त हीअ अगस्त ताईं ही हलियूं आहिनि। उन में जेको सो करोड़े माण्हू, मां लख न पर करोड़े माण्हू मुतासिर थिया आहिनि, हज़ार माण्हुनि जी डिस्प्लेसमेंट थी आहे ऐं फसल तबाह थी आहे। मतिलबु जनरली सिंध जेको सो हिकिड़ो ज़री जेको सो देश आहे ऐं फसल जेके बिल्कुलु तबाह थी आहे, माण्हू जा घर जेके तबाह थी आहे, बर्बाद थी आहे, माण्हू डिस्प्लेस थिया पंहिंजी जाइ ते के माण्हू जेके मोस्टली माण्हू जेके बि डिस्ट्रिक्ट मां हा जिन खे वेझर में का पनाह न मिली उहे पंहिंजे उन्हनि माॻ छॾिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ महफ़ूज़ मक़ामनि ते विया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ कैंपुनि में विया आहिनि ऐं उहे स्कूल हुजनि, कॉलेज हुजनि, सरकारी बिल्डिंगूं हुजनि, के सरहदी वारा माण्हू थोरा जिन उनखे पंहिंजूं जायूं ॾिनियूं आहिनि। इहो हिकिड़ो वॾो डिज़ास्टर हो। हाणे उन में हीअं आहे त इन सॼे डिज़ास्टर में जेके रेस्पॉन्सिबल धुरियूं आहिनि, हिकु पहिरियों त पहिरियों ज़िम्मो हूंदो आहे स्टेट जो ज़िम्मेवार हूंदी आहे त उहा उन्हनि माण्हुनि खे जी पोइवारी करे रियासत उनजी ज़िम्मेवारी वठे। वफ़ाक़ जेको सो पाकिस्तान सरकार उनखे जेको सो ऑन करे सॼे उन मामले खे, सिंध सरकार जेको सो उन मामले खे ऑन करे। हाणे उन में ही आहे त वफ़ाक़ी सरकार ऐं सिंध सरकार जो जेको हाल आहे उहो सभिनी जे साम्हूं आहे ऐं जेकॾहिं होॾां अंग अखर जेके सरकार ॾिए पई उहा जेको करोड़नि अरबनि में ॾिए पई त असां जेको सो ही जेको सो मोकिलियूं पिया उन ते तनक़ीद न करणु खपंदो आहे, गैर जानिबदार तसो करणु खपे त जेको सरकार जो ही जेको रिलीफ कमु आहे उहो जेको सो उहो नज़र न पियो अचे। मतिलबु जेको ही शयूं नज़र ईंदियूं आहिनि न के शयूं त हा वाकई सरकार कंदी हूंदी उन खां कोई कान, पर उहो नज़र नथो अचे। उनजो नज़र न अचण जो सबबु इहो आहे त मख़सूस इनखे जेको पॉलिटिकलाइज़ कयो, सियासत जे वर चाढ़ियो आहे, इन ख़िदमत खे, इंसानियत जे उन जज़्बे खे, या जेको उहा हेल्प आहे उहा जॾहिं अवां MNA-MP जे जेको चिठियुनि जे ज़रिए जो टेंट उनजे उताकुनि ते हलिया वञनि भई जेको ट्रकूं भरिजी उनजे उताकनि ते लहनि MNA-MP बशीर वज़ीरनि जे, त माण्हू जेको सो आम माण्हू उहो वञी जेको सो माना पिने हुनजे दर ते। हक़ीक़त में त हिनखे ओपन करणु खपंदो आहे मामले खे, जेके हक़ीक़ी आहिनि मुतासिर उन्हनि खे जेको सो ॾियणु खपे, का बि सिफारिश न हुअणु खपे। हिकु त इहो आहे। उन खां पोइ अचे थो त समाज इन में कहिड़ो किरदारु अदा करे थो। अहिड़नि डिज़ास्टर्स में हाणे इंसानी ज़िंदगी तारीख़ भरी पई आहे, इंसान जी तकलीफ़ खां वठी त तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि, उहे जेके ज़िलज़लनि जी सूरत में ईंदियूं आहिनि, ॿोॾियुनि जी सूरत में ईंदियूं आहिनि, बीमारियुनि जी सूरत में, वबा जी सूरत में ईंदियूं आहिनि, पर क़ौमूं उनखे फेस कंदियूं आहिनि ऐं वरी उन मां जेके डिज़ास्टर्स मां निकिरी ईंदियूं आहिनि। यकीनन सिंधी क़ौम हिन वॾे हिकिड़े डिज़ास्टर में आई आहे, जेके सिंध जो हर ज़िलो मुतासिर थियो आहे ऐं जेके ज़िंदगी जे बहाल थियण में, घरनि ठाहिण में, फसलनि जी वरी जेके उनजी आबादी में हिकिड़ो टाइम लॻंदो, पर इन में सॼी सोसाइटी ऐं समाज जो फ़र्ज़ु थो पड़े त जेके माण्हू महफ़ूज़ रहिया इन मुसीबत खां ऐं सिधी या अणसिधी तरह उन खां मुतासिर न थिया ऐं उहे सर्दी वारा बि आहिनि ऐं उनखे जेको सो जाइज़ नाजाइज़ तरीक़े सां छा बि आहे मां उन ते ॾियंदुमि
पर जेके अरबपति आहिनि, करोड़पति, लखापति आहिनि, उहे माण्हू सरहदी वारा अॻिते अचनि ऐं हिन मुसीबत जे वक़्त में पंहिंजे माण्हू जी पोइवारी कनि। उन ते ई कादरी साहिब अवां खां सम्झंदासीं केतिरनि ॾींहंनि खां नो डाउट अवां जेके फलाही कमु कयो पिया, जीअं हैदर भाभी जो ज़िक्र कयो तो अवांखे जस हुजे, सम्झणु चाहींदासीं त माण्हुनि खे कीअं अञा मोटिवेट कजे। मुख़्तलिफ़ मीडिया हाउसिस जेके आहिनि उहे बि उन ते प्रोग्राम कनि पिया, अवां खां असां बि सम्झणु चाहींदासीं त माण्हुनि खे अञा कीअं हिमथायूं त उहे ॿाहिरि निकिरनि, इन मुसीबत जी घड़ी में पंहिंजनि भेनरुनि जी, पंहिंजनि भाइरनि जी मदद कनि। ऐं गॾोगॾु अवां खां सम्झणु चाहींदासीं त उहो कहिड़ो तबिको आहे जेको अवांखे हिन कम में वधीक एक्टिव नज़र अचे थो या अवां जी सपोर्ट करे थो फंडिंग में या राशन वग़ैरह ॾियण में। नसीर हक़ीक़त में त हिन वक़्तु हर जेको बि सरहदी वारो माण्हू आहे उनजो फ़र्ज़ु आहे, इंसानियत जे हवाले सां, मज़हब जे हवाले सां, दीन जे हवाले सां, हर सरहदी वारे जो फ़र्ज़ु आहे त उहो जेको सो हिन घड़ीअ में पंहिंजे भाइरुनि ऐं भेनरुनि जी मुसीबतुनि में गॾु बीहे। जेकॾहिं मतिलबु बीहे नथो, अवां चओ था हीअं त जेका अवांखे सपोर्ट कनि पिया उहे न पिया कनि, मिडिल क्लास वधीक पियो करे, ईअं आहे? हा, मां नसीर तव्हांखे बिल्कुलु वाज़िह थो ॿुधायां, असांखे जेको बि असांजी कैपेसिटी में असीं कमु कयूं था, असांखे न सरकार जी जेको सो मदद हासिलु आहे, न कंहिं NGO जी मदद हासिलु आहे, न का गैर मुल्की फंडिंग आहे, न कंहिं वॾे माण्हूअ जी, वज़ीर बशीर ऐं करोड़पति अरबपति जी कंहिं माण्हूअ जी सपोर्ट कोन्हे। उहो माण्हू जेको ग़रीब माण्हू, उहो मिडिल क्लास माण्हू जेको लिखी पढ़ी कंहिं हद ते पहुतो आहे, उहो जेको आहे सो उनखे पे बैक थो करे। माना उहो जेको वीचारो लिखी पढ़ी को कंहिं तबिके कंहिं वापार ते या ऑफिसरी में या कंहिं जेको सो पंहिंजे धंधे धाड़ी सां पहुतो आहे, उनखे उहो अहसासु थिए थो त उहो ॿ रुपया असांखे मोकिले थो, दादा हीउ जेको सो आउं पाण हिन ज़िंदगी जे मुसीबतुनि मां गुज़रियो आहियां, हाणे अलाह मूंखे जेको आहे सो ख़ुशि कयो आहे, हाणे आउं हीउ तव्हांखे ॿ रुपया ॾियां थो। उहे माण्हू सपोर्ट कनि था जेके इन मुसीबतुनि मां, इहे गुरबत मां, मिडिल क्लास जे माण्हुनि मां मोस्टली कंहिं बि जागीरदार सिंध में हेॾा वॾा गेटनि जा मालिक वेठा आहिनि, जागीरुनि जा मालिक वेठा आहिनि, ऐं कंहिं बि न कयो आहे। मां इन हवाले सां तव्हांजे जेको आहे चैनल ते लाइव थी हले ख़बरूं थियूं हलनि नसीर, मां इन हवाले सां पीर साहब पागारे असां खणी असीं पॉलिटिकली छा बि असांजा हुजनि उहे पंहिंजी जाइ ते हूंदा, कंहिंसां बि पॉलिटिकली माना पॉलिटिक्स में ॾेई, पर हिन महिल में हुन दरगाह जा दरवाज़ा खोले ऐं जेको सो हिकिड़ो ईअं तमामु जेके बि गादी धड़ी आहिनि सिंध में, जेके बि गादी धड़ी, लतीफ़ जा गादी नशीन, कलंदर जा गादी नशीन, दस्तगीर जी, रानीपुर जा गादी नशीन, जेको सरवर टूअ जी मखदूम हाला जा जेके गादी धड़ी, उन्हनि खे पंहिंजी दरगाहुनि खे खोलणु खपंदो आहे त अचो बाबा जेको असांजो हाल आहे, पर मौज़र सां चवां त कंहिं बि जेको सो ईअं न कयो आहे। उन खां पोइ अरबपति माण्हू आहिनि, करोड़पति माण्हू आहिनि, गेटनि जा मालिक आहिनि, उहे जेके उहे वेठा आहिनि, उहे निकिरण तयारु कोन्हनि, उहे पंहिंजे बंगलनि में वेठा आहिनि, कराची या फॉरेन में वेठा आहिनि, त उन्हनि खे जेको सही वक़्तु आहे, वक़्तु गुज़री थो वञे। अदा मां नजमा थी ॻाल्हायां, अस्सलाम वालेकुम। भेण अस्सलाम वालेकुम। अदा मूंखे तव्हां खां इहो पुछिणो हुयो जेके इहे पूरो जेको साल NGOs जेके हेॾियूं वॾियूं नाले वारियूं खुलियल आहिनि ऐं इन्हनि ग़रीबनि जे नाले ते जेके इहे फंड इकठो कनि थियूं ऐं उन्हनि खे मिले बि थो, त मां इहो पुछणु थी चाहियां तव्हां खां, छा उहे तव्हांखे नज़र अचनि था त उहे अची मदद कनि पिया? अदी मोस्टली हाणे मां तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि मज़ेदार ॿुधायां, मुंहिंजो NGO सेक्टर सां को तालुक कोन्हे, न कंहिं NGO सां, पर जेको मुंहिंजो मुतालियो आहे उन में इहो थियो त माज़ीअ में जेको आहे वफ़ाक़ी सरकार तमामु घणे 80% NGOs जेके हू उन्हनि जे मथां बैन हणी छॾियो, ठीकु आहे। बाक़ी वञी जेके NGOs बचियूं नंढियूं सॾियूं हे हो, उहे माण्हू जेको सो पंहिंजे कैपेसिटी में कमु कंदा हूंदा, किथे किथे कमु कंदा हूंदा, पर उहो जेको सो ईअं नज़र नथो अचे त का वॾी NGO लथल हुजे। हा, मूंखे हिकिड़ी NGO जेके नालो खणंदुमि त, पर हिकिड़ी NGO नालो न खणा, शायदि उनजी वरी पब्लिसिटी थी वञे। खणी सघो था, नेक कमु जेको करे थो उनजी साराह थियणु खपे। हा, त मूंखे हैंड्स नज़र आई आहे, हैंड्स नज़र आई आहे, हींअर बि हैंड्स जेको सो सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जे लाइ जेको अॼु मूं ॾिठो आहे, ऐं हैंड्स जे दोस्तनि सां मूं राब्तो कयो ऐं उन्हनि ॿुधायो त असां जेको सो इंटरनेशनल डोनर्स जी मदद सां सिंध जे काफ़ी ज़िलनि जे अंदरि जेको सो 7000 ख़ानदाननि जे अंदरि
हिक महीने जे राशन जी ड्राइव ते वञी रहिया आहियो। त इहो हिकिड़ो भलो कमु आहे, अलाह उन्हनि खे ॾींदो ऐं उन्हनि जे अंदरि शफ़ाफ़ियत उन कम में हूंदी। बाक़ी नंढियूं नंढियूं NGO जेको सो बिल्कुलु जेको सो मूंखे नज़र कोन थियूं अचनि। उन खां पोइ जेको आहे सो हिन वक़्तु सिविल सोसाइटी जो फर्ज़ु आहे। सिंध जी सिविल सोसाइटी हूंदी आहे, उहा निकिरी अचे ऐं ख़बर न आहे त सिंधी सिविल सोसाइटी अलाए छो जेको सो हिननि मामलनि में जेको सो सुस्त लॻी पई आहे, उनखे निकिरी अचणु खपंदो आहे। फेसबुक जे स्टेटस खां निकिरी अचणु, अमली तौर सां हिन फील्ड में न कर। मां तव्हांखे ॿुधायां त असांजा काफ़ी वीचारा फनकार अफेक्टेड थिया आहिनि। फनकार वीचारनि जो छा हूंदो आहे, नंढो मुआवज़ो त हूंदो आहे, चाहे चैनल्स ते हुजनि या वीचारा जेको सो ड्रामनि ते हुजनि, नंढो मां हैदराबाद जो तव्हांखे ॿुधायां त अलाए केतिरा असांजा फनकार वीचारा जेके उहे मुतासिर थिया आहिनि। जेको आहे सो उहे छो त रिकॉर्डिंग्स बंदि थी वयूं, ॿिया टिया हे हो, त उहे जेके उन जूं असां वटि पहुतियूं आहिनि शयूं। असां पंहिंजी कैपेसिटी में जेको हाल आहे कोशिशि कयूं पिया था उन्हनि फनकारनि ताईं जेको आहे सो पहुचूं ऐं उन्हनि वीचारनि खे रेस्क्यू ॾिया घर टही आहे। छो त फनकार त वीचारो ग़रीब आहे, हैंड टू माउथ आहे न। वॾा सिंधियुनि वीचारनि में को वॾो फनकार अरबपति करोड़पति त आहे कोन। हैंड टू माउथ नंढो मुआवज़ो मिलंदो आहे, को वीचारो जेको आहे घरड़ो ठाहे वेठो, को ड्रामो वामो मिलियो नमो मिलियो। त इन क़िस्म जे असां वञूं पिया, आम माण्हुनि में वञूं पिया, फील्ड में वञूं पिया, त नसीर इहो सॼो हर माण्हू मुतासिर थियो आहे, हर माण्हू इन में अच्छा मुख़्तसर कादरी साहब असां ब्रेक ते बि वेंदासीं। सवाल आहे, मां चयो ज़ुल्फ़कार कादरी साहब खां पुछो त सर जीअं त जेकी असांजा DC हज़रात आहिनि जेके शहरनि में वेठा आहिनि, उन्हनि खे मुख़्तलिफ़ बजट्स मिली। जीअं मींहुं वसियो त हंगामी बुनियादनि ते 41 करोड़ ऐं 60 लख समथिंग उन्हनि खे बजट पूरे सिंध जे DCs खे मिली। इन सां गॾोगॾु 33 लख अलॻि मिली ऐं पाकिस्तान खे स्पेशली जेका बजट मिली आहे, ॿाहिरां फंडिंग थी आहे। त तव्हां छा था सम्झो त सरकारी लेवल ते इहा जेका बजट आहे इहा केतिरा % यूज़ थी आहे माण्हुनि में? हाणे मां हैदर, इहो हिकिड़ो मज़ेदार सुवालु आहे त डिप्टी कमिश्नर्स खे मूं पाण अख़बार में पढ़ियो त डिप्टी कमिश्नर्स खे जेको आहे सो पैसा रिलीज़ कयूं, ठीकु आहे। हा, ऐं उन्हनि खे मिलिया बि, ठीकु आहे, रिलीज़ थी आहे 30-40 करोड़ या जेको बि XYZ थियो। हाणे उन्हनि डिप्टी कमिश्नर, उहे डिप्टी कमिश्नर मोस्टली सिंध जे अंदरि वीचारा उहे लॻल आहिनि डिप्टी कमिश्नर जेके सिफ़ारिशी लॻल आहिनि, पंहिंजी मर्ज़ी उन्हनि वीचारनि जी हले कोन थी। उहे जेके उन इलाइक़े जे तक जे तर जे MNA MPA वज़ीर जे जेको सो उन ते वेठा आहिनि त बाबा जेको वज़ीर साहब अबा हेॾे 5 देगियूं तोखे मोकिलियूं, हेॾे 4 टेंट मोकिलणा आहिनि। उहे DCs वीचारा जेको सो उन जी कमदारी जो कमु पिया कनि, मोज़र सां थो चवां। डिप्टी कमिश्नर्स खे निकिरी अचणु खपे। मां ही अथॉरिटी आहे, पंहिंजो ऑफिसरियल आहे, त यार ही क़ौम जो असांजे मथां ॿार आहे। हिन वक़्तु असांखे इन सियासत खां निकिरी असांखे इंसानियत खे तरजीह ॾियणी पवंदी आहे। अच्छा सर, जेकॾहिं मिसाल आहे हिननि जी पेपर में लिखियलु आहे जेतिरी बजट उन्हनि खे मिली आहे ऐं इन्हनि खां जेकॾहिं पब्लिक अकाउंटेबिलिटी करे, एहतिसाब करे ऐं उहे जेकॾहिं जवाबु न ॾियनि त छा पब्लिक उन्हनि ते केस करे सघे थी? केस जे लाइ त ॾिसो कोर्ट में कोई बि माण्हू वञी सघे थो हिसाब किताब जे लाइ, हा न सर, उन जे लाइ को बि पाबंदी कान्हे। को बि माण्हू वञी कहिड़े बि डिप्टी कमिश्नर, कहिड़े बि ऑफिसर जे मथां, रिलीफ कमिश्नर जे मथां वञी पिटीशन दाख़िल करे सघे थो त बाबा हेतिरा पैसा तोॾे आया, इन्हनि जो हिसाब किताब जेको कोर्ट में पेश कर। इन में का पाबंदी कान्हे। ज़बरदस्त, तमामु वॾी महिरबानी ज़ुल्फ़कार कादरी साहब, तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो, पंहिंजी राय ॾिनी ऐं ख़ूबसूरत ख़्यालनि सां असांखे नवाज़ियो। अल्लाह से तव्हांखे आबाद कंदो। तव्हां माशाअल्लाह तमामु बहितरीनु कमु करे रहिया आहियो। क़ौम जे जेके माण्हू हॾॾोखी आहिनि, तव्हां उन्हनि सां हॾॾोखी जी सूरत अख़्तियार कई आहे माशाअल्लाह। ब्रेक जो वक़्तु आहे नाज़रीन, ब्रेक खां पोइ असां अचूं पिया, असां सां गॾु ई रहिजो। उथो मदद कयो, अचो मदद कयो, उथो मदद कयो, उथो मदद कयो, अचो मदद कयो, उथो मदद कयो। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे भलीकार चऊं था। धरती अव्हांखे पुकारे थी ख़ुसूसी ट्रांसमिशन आहे ऐं हिन में असीं सिंध ऐं सॼे मुल्क जो ज़िक्र कयूं पिया जेको बरसाति जे करे तमामु घणो मुतासिर थियो आहे। ऐं ब्रेक खां पहिरियां जन मुख़्तलिफ़ माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल थी आई त भवाइती सूरत हाल आहे। अच्छा, फनकारनि जो जीअं ज़िक्र निकितो, अव्हां हींअर वियल बि हुआ, जेतिरी मदद थी सघी हर कोई पंहिंजे वित ऐं वसार करे थो। ऐं हीउ तबिको जंहिंजी कादरी साहब जो निशानदेही कई, त उनजी बि सपोर्ट करणु खपे। उन में हिकु नंढड़ी तजवीज़ इहा बि हूंदी
कुझु हंधि तो असल में इब्रारुल छा हक़ ऐं हुयो? ॿिया न म्यूज़िक जा प्रोग्राम करे डोनेशन जमा पिया कनि ॿियो चयो अहिड़े क़िस्म जी का एक्टिविटी सिंध में बि थी सघे थी। असल में मसइलो इहो हुयो नसीर, असांजा कुझु फ़नकार आहिनि काफ़ी जेके पंहिंजी पंहिंजी पोस्टनि में कुझु विच में जीअं कोरोना जी सिचुएशन हुई या 2010 में बि अहिड़ो ई असांजे सिंध ते आयो हुयो ॾुखियो वक़्तु। सो असांजे फ़नकारनि कुझु पोस्ट रखियूं जेके सरहंदी वारा आहिनि, जेके अहिड़ी हैसियत रखनि था, जिन्हनि खे अलाह साईं नवाज़ियो आहे, उहे माना ग़रीबनि जी मदद कनि। हीअ फलां फलां नंबर आहे, अकाउंट नंबर आहे हिन में। त उन में असांजे फ़नकारनि खे काफ़ी गारियूं पवंदियूं आहिनि ऐं माण्हू चवंदा बि आहिनि तव्हांखे जो अलाह साईं एॾो ॾिनो आहे, तव्हां जो एॾो कमायो था त तव्हां ॾियो, तव्हां माण्हुनि खां छो था घुरो। इहा शइ ॾिसी 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 हिन दफ़े जॾहिं असांजे पूरे सिंध ते, बल्कि बलोचिस्तान में बि, पर असां सिंध में रहूं था त जेको असांखां थी सघे थो, मूं इहो सोचियो हुयो, मां पंहिंजी ज़ात जे लाइ इन करे ॻाल्हाईंदसि छो मूं इहो स्टेप खयों, बल्कि ॿियनि बि कयो हूंदो, पर मां पंहिंजी ॻाल्हि थी कयां छो त मूंखे न आहे ख़बर। त मूं घर में ईअं ज़िक्र पियो कयो ऐं मां पंहिंजे अलाह सां पई ॻाल्हायां त मां चयो अलाह साईं मूं दिलि में सोचियो त आहे, पर चवंदा आहिनि जेको सोचियो था त मदद तूं कंदो आहे, वसीला तूं ठाहींदो आहे। मूं वटि थोरी जेका पंहिंजी बचत आहे, असल में मां सची ॿुधायां त मुंहिंजो पंहिंजो को घर न आहे, मतिलबु मां पाण रेंट जे घर में रहंदी आहियां, पर शुक्र आहे अलाह साईं जो, अलाह जो तमामु घणो शुक्र आहे त जेको चाहियो आहे उहो मिलियो आहे, हासिलु कयो आहे। त मूं सोचियो हुयो ऐं ॿारनि सां ईअं डिस्कस कयो त ॿारनि, मुंहिंजी धीउ हिकिड़ी अमेरिका में रहंदी आहे, उहा हमेशह कुझु न कुझु डोनेट कंदी रहंदी आहे हर रमज़ान में या छा। त मूंखे चए पई मम्मा तव्हां कीअं माना कंदव, मूं चयो पुटु मूं वटि थोरो कुझु सेव थियल आहे, उहो मां कुझु ॾियणु थी चाहियां, पर एतिरे में त कुझु न थींदो। हुन चयो तव्हां केतिरो था कयो, त मां हुनखे ॿुधायो बजट, त हुन चयो ठीकु आहे एतिरो ई बजट तव्हां मुंहिंजो बि रखो। त उहा नंढी बेबी आहे, उहा काफ़ी उहा बि कंदी आहे न, ट्रस्ट जो काफ़ी हुनखे शौक़ु आहे, उहा कंदी रहंदी आहे, चवंदी आहे हेल्प कजे। त असां टिनी चारनि मिलाए थोरो थोरो जेको थी सघियो, त मूं चयो बजाए जो मां किथे ॿिए हंधि वञा, मूंखे न आहे ख़बर ॿियनि इलाइक़नि जी एॾी, मूंखे पंहिंजे इलाइक़े जी बि ख़बर हुई। ऐं उते टनू मोहम्मद ख़ान शादी बबर ॻोठु मुंहिंजो आहे, हालांकि मां उते पैदा न थी आहियां, पर मुंहिंजा अबाणा, मुंहिंजा वॾा, मुंहिंजा माइट मिट सभु उते रहंदा आहिनि। त मूं चयो छो न मां उन्हनि खां हाल अहिवाल वठां। कुझु मुंहिंजा कज़न हुआ हैदराबाद में, मूं उन्हनि खे कॉल कई, मूं चयो ॿुधायो छा सिचुएशन आहे टंडो मोहम्मद ख़ान शहर जी या ॻोठु ॾे। उन्हनि चयो काफ़ी मुतासिर थियो आहे उन पासे बि। त मुंहिंजी हिकिड़ी थोरी कोशिशि आहे, छा इहो मुमकिन आहे? त उन चयो हा छो न, असां तोसां वठायूं, तूं अचु। मुंहिंजो ठीकु आहे। मां हिते सिड़जी वियसि उन्हनि सां, उन्हनि वीचारनि पूरो शइ माना जेका बि असांखे ज़रूरत जी खपे पई, उन्हनि बैग्स ठाराए छॾिया। असां तक़रीबन 30 खनि बैग्स ठाराया हुया। पोइ असां जेके घणा ज़रूरतमंद हुया उन्हनि में असां तक़सीम कयो हुयो। पर मूं पंहिंजे पेज ते या सोशल मीडिया ते पंहिंजो व्लॉग ठाहे मूं रखियो इन जे करे न त को मां ॾियां पई या चवंदा आहिनि सही बि न आहे त तव्हां उहो ॾेखाओ कयो, पर सिर्फ़ु इन जे लाइ जेके असांजा ॿिया फ़नकार आहिनि, शायदि जिन्हनि वटि घणियूं प्रॉपर्टियूं बि आहिनि ऐं माशाल्लाह सां उहे टेकियल आहिनि, उन्हनि खे इहो कन्वे करण लाइ त भई तव्हां बि अॻियां वधो, पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि में ॿिए कंहिंजे लाइ नथा करे सघो त घटि में घटि पंहिंजे मारोड़नि खे वञी। अच्छा, अक्सर वरी तक़रीबन कुझु जेके आर्टिस्ट आहिनि उहे काफ़ी टाइम खां बेरोज़गार बि आहिनि। हाणे बेरोज़गार जी वजह हिकु इहा बि आहे, मिसाल आहे त असां जंहिं डिज़ास्टर्स मां गुज़रूं पिया, मिसाल विच में कोरोना हुई, कोरोना में तक़रीबन प्रोग्राम्स बंदि हूंदा हुया, शोज़ बंदि हूंदा हुया। जॾहिं शोज़ बंदि, प्रोग्राम्स बंदि, ऐं या वरी जेकॾहिं कोई माण्हू अहिड़ो को प्रोग्राम करे बि पियो या उतां पंहिंजो सोर्स ऑफ इनकम जो ज़रियो खणे बि पियो, त वरी माण्हू उन ते किराए कनि पिया, त मतिलबु तनक़ीद थिए पई। जीअं हिन वक़्तु 2-3 महीननि खां बोर्ड आहे ऐं बोर्ड जो जेको हीउ हिकिड़ो बरसातुनि जो सिलसिलो आहे, बरसातुनि काफ़ी डिस्टर्ब कयो आहे, पर जेका वरी मिसाल बोर्ड जी सूरत हाल थी आहे त तव्हां जेकॾहिं का अहिड़ी एक्टिविटी को आर्टिस्ट कंदो बि न त बि उनखे अजीब निगाहनि सां ॾिठो वेंदो त यार हिते हालात हीअ लॻा पिया आहिनि ऐं तव्हां वरी म्यूज़िकल प्रोग्राम था कयो, तव्हां वरी हीअ शयूं था कयो, त इहो बि वरी थोरो ॾिसो त हुननि जे लाइ काफ़ी मसइलो आहे। त हुननि जो सोर्स ऑफ इनकम इहो ई आहे, मतिलबु हू हुननि जो रोज़गारु आहे। इन जे करे हू वाक़ई इहो तबिको काफ़ी मुतासिर रहियो आहे ऐं उन्हनि खे बि ॾिसणु घुरिजे। पर हिन वक़्तु न रुॻो उहो तबिको, पर हर तबिके जो माण्हू, जीअं सिंध में मां वियुमि, जेके असांजा हिते बोर्ड मुतासिर कराची में आयल आहिनि, मां जॾहिं उन्हनि सां पाण मिलियुमि, साम्हूं जॾहिं उन्हनि सां मां ॻाल्हि ॿोल कई, हिकिड़े स्कूल सरकारी सचल जे हिकिड़े सरकारी स्कूल में उहे रिहाइश पज़ीर हुया ऐं उन्हनि जी फैमिली सभु हुयूं उते मौजूदु, ॿार फैमिली, त सुठी फैमिली आहे माण्हू, जेके मतिलबु माना पाण महिनत कश हुया, जेके खाइण पीअण जा हिकिड़ा सुठा मतिलबु हिकिड़ो कमु करण वारा माण्हू, उन्हनि जा जॾहिं घर, जानवर ऐं उन्हनि जो सभु कुझु रस्ता ख़तमु थी विया त उहे वीचारा अची हिते आया आहिनि। यानी की हर तबिके जो माण्हू मुतासिर थियो आहे। जी
सखर मां सलीम सेतो साहब ब्यूरो चीफ आहिनि धरती टीवी जा, उहे बि असां सां मौजूदु आहिनि। महिरबानी सलीम भाउ, मां वक़्तु ॾिनो, कीअं बि ॾिसो सखर ऐं भरपासे जी सूरत हाल ते जेकॾहिं पाण ॻाल्हि ॿोल कयूं, हींअर छा सूरत हाल आहे? गॾोगॾु बैराज जी सूरत हाल, सिंधु दरिया में पाणी जी कैपेसिटी, उन ते बाद में ईंदासीं। पहिरियां असांखे ॿुधाइजो त हींअर जेको उते रिलीफ ऑपरेशन हले पियो माण्हुनि जी मदद जे हवाले सां, सरकारी सतह ते बि ऐं फलाही तंज़ीमुनि जी सतह ते बि, उन जी छा सूरत हाल आहे? महिरबानी नसीर साहब, हिननि बरसातुनि जे करे पूरी सिंध मुतासिर थी आहे। उते सिंध जो ठुलो पूरो शहर सखर बि उनजी बि साॻी सूरत हाल आहे। गुज़िरियल 10 ॾींहंनि ताईं सखर शहर में 4 खां 5 फुट सखर शहर जी ॻाल्हि थो कयां मां, तुरंत पाणी बीठल आहे। हिन वक़्तु बि सखर शहर जा कुझु इलाइक़ा अहिड़ा आहिनि जिथे अञा ताईं 4 खां 5 फुट पाणी बीठल आहे। इंतिज़ामिया पारां पाणी कढण जी कोशिशूं कयूं, पर वसीला महदूद हुजण जे करे पाणी कढण में कुझु सुस्ती असां चऊं या घटि पाणी निकिरी रहियो आहे। पर माण्हुनि खे उमेदु आहे त 1-2 ॾींहनि में पाणी निकिरी वेंदो, लेकिन रिलीफ त इंतिज़ामिया हुजे, मुखिया इदारा हुजनि, सिपाही इदारा हुजनि, उन्हनि हिननि बरसाति मुतासिरनि खे पहुचायो वेंदो आहे। लाइन जो कोशिशि कंदासीं तव्हां सां ॿीहर राब्तो कयूं, शायदि लाइन जो प्रॉब्लम आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब कुझु ॾींहं पहिरियां सखर पहुता ऐं जेके आबी वसीला चओ उन्हनि जा जेके वफ़ाक़ी वज़ीर आहिनि ख़ुर्शीद शाह साहब, सखर सां उन्हनि जो तालुक़ु आहे, पर उते बि नो डाउट तमामु घणी सूरत हाल ख़राबु आहे। रिलीफ कैंप कुझु क़ाइमु कया अथनि। सात बेले जी मूं वीडियो ॾिठी पई त चारो तरफ़ चइनी पासनि खां तमामु घणो पाणी आहे। 2010-11 वारी बोर्ड खां चवनि पिया वधीक आहे उहो, या शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी सूरत हाल ॾिसूं था त उहा बि इंतिहाई भवाइती आहे। ऐं ख़ासि तौर ते सखर बैराज ते ॻाल्हाइण जी सखर बैराज ते जंहिंमें जेको नसीर भाउ ॿुधण में अचे थो त हिन में जेका कैपेसिटी आहे तक़रीबन 11 लख क्यूसिक। बिल्कुलु। हाणे ॾिसूं था त केतिरो पाणी आहे, छा अॻु में बि माज़ी में एतिरो पाणी गुज़रियो आहे 10 या 9 लख या 10 लख? इहो बि पुछंदासीं असां पंहिंजे सखर जे ब्यूरो चीफ लाइन ते आहिनि। अस्सलाम वालेकुम भाउ। सभ खां पहिरियां त सखर में हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, जेका पोज़ीशन आहे, उन ते बि नज़र विझंदासीं ऐं उन सां गॾोगॾु सखर बैराज जी छा हालत आहे, उतां हिन वक़्तु केतिरो पाणी आहे ऐं अनक़रीबन जेको पाणी ॿुधायो वञे थो जेको गुज़रंदो, केतिरा लख क्यूसेक गुज़रंदो। सो इन्हनि ॿिन्हिनि हवालनि सां थोरी इन ते नज़र विझो। जी महिरबानी भाउ। पहिरियां जेके असां बरसाति जे हवाले सां जेके तबाहकारियूं थियूं, जेके नुक़सान थिया उन्हनि जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं त सखर ज़िले में 22 माण्हू इन बरसाति जे करे छतियुनि किरण सबबु, भितियुनि किरण सबबु ऐं बिजली जे करंट लॻण सबबु फोत थी चुका आहिनि। सखर डिवीज़न में इहो तादादु 80 खां मथे आहे। 100 खां मथे माण्हू जेके आहिनि से ज़ख़्मी आहिनि। जेकॾहिं घरनि जी ॻाल्हि कंदासीं त उहे हाणे तादादु 100 में न पर हज़ारनि जी तादाद में अहिड़ा घर आहिनि जेके हिन बरसाति जे करे मुकमल तौर ते किरी चुका आहिनि। जेका वज़ीर आज़म खे ब्रीफिंग ॾिनी वई उन में सरकारी तौर ते इहो ॿुधायो त 90% फसल जेके आहिनि उहे मुकमल तौर ते तबाह थी चुका आहिनि। सखर में जेको बुनियादी ढांचो आहे उहो मुकमल तौर ते तबाह थी चुको आहे। सखर शहर में 10 ॾींहं सखर शहर में पाणी बीठल रहियो, जेको इंतिज़ामिया पारां कढण जी कोशिशि कई वई। हिन वक़्तु बि सखर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाती पाणी बीठल आहे। ॿिए पासे जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं रिलीफ जी, त इंतिज़ामिया मुखिया हज़रात ऐं फलाही इदारनि पारां माण्हुनि खे राशन त मुहैया कयो पियो वियो, घरनि ताईं बि राशन पहुचायो वियो पिए, पर खेमनि जी ऐं तरपालुनि जी तमामु घणी खोट हुई, जंहिंजे करे माण्हू जेको मींहुं वसंदड़ बि हुयो त उन में माण्हू खुले आसमान हेठि वेठा हुया। माण्हू पंहिंजी मदद पाण त कुझु कनि पिया। इन दौरान ई मुनाफ़ाख़ोर ज़ख़ीरा अंदोज़ उहे सरगर्म थिया जिन प्लास्टिक जूं जेके थैलियूं जेके छतियुनि ते विझी पियूं या तरपालूं, उन्हनि जा रेट आसमान सां ॻाल्हियूं कनि था। 300-400% रेट वधी आहे। जेका शइ 200 या 300 रुपया किलो मिलंदी हुई उहा मुंहिंजी रेट 500-600 रुपया गज़ ताईं वञी पहुतो। त माण्हुनि जी मुश्किलातुनि में इहो बि इज़ाफ़ो थींदो रहियो आहे। हुकूमत पारां रिलीफ जो कमु हले पियो। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां पाणी कढण जे लाइ अॼु पंपिंग जेके मशीनूं हलनि थियूं पियूं। जेकॾहिं ॻाल्हि कयूं पाण सिंधु दरिया जी, त हिन वक़्तु बि सखर बैराज ते जेको पाणी आहे सो 5.5 लख क्यूसेक खां वधीक पाणी आहे। तव्हां असां सभु ॾिसूं था त काबुल नदी जेका आहे सा कल्ह ताईं ओवरफ्लो हुई, उनजे पाणी जो को अंदाज़ो न पियो लॻी सघे। पर अॼु जेके अंगखर जारी कया विया आबपाशी खाते पारां या बोर्ड जी अॻुवाट इतला ॾींदड़ इदारे पारां, हिन वक़्तु काबुल नदी में जेको पाणी आहे सो 3,10,000 क्यूसेक जे लॻभॻि आहे। हाणे इहो पाणी जॾहिं अटक जे मुक़ाम ते सिंधु दरिया सां मिलंदो त हिन वक़्तु करबेला मां जेको पाणी अचे थो पियो उहो 3 लख क्यूसेक जे लॻभॻि आहे। पंजनद वटि 50,000 खां पाणी वधीक आहे। तौसा ऐं
चश्मा दराज जो जेका पाणी जी सूरत हाल आहे उहो 5 लख खां किरास आहे। चश्मा दराज 5.5 लाख ते आहे, तो असां वटि 5,25,000 क्यूसेक पाणी आहे। इहो पाणी जॾहिं गुड्डू बैराज वटि पहुचंदो ऐं 5 लख खां जॾहिं हुनखे 60,000 क्यूसेक पाणी पोइ मिलंदो त इहो जेको पाणी जेको आपाशी माहिर आहिनि उहे ॿुधाइनि था त इहो पाणी 6 लख 6.5 लख ताईं वञी सघे थो। बरसातूं आहिनि विच में, इहो अंदेशो आहे त कोई सलेमानी वारी बरसातुनि जो पाणी हिन में शामिल थींदो। अच्छा, थोरो सलीम भाई हिते असांखे थोरी वज़ाहत खपे। हाणे जीअं मां ॿुधायो त 5 लख ऑलरेडी हिते आहे, जेकॾहिं 5 साढा 5 लख मथां ईंदो त इहो त पोइ 11 लख 10.5 लख जे समथिंग थी वेंदो, या टोटल अवां चओ पिया 6 लख जे समथिंग हूंदो? रशीद साहब ॾिसो हिन वक़्तु पाणी 5.5 लख बैराज ते आहे, फ्लो थिए थो पियो, इहो वक़्तु हले थो पियो। ऐं मथां जेको अचे पियो, हा, जेको अॼु पाणी काबुल नदी खां जेको सिंधू दरिया में पाणी मिले थो, इहो इनखे सखर ताईं पहुचण में 4 खां 5 ॾींहं लॻंदा। हितां जो पाणी आहे इहो वक़्तु निकिरंदो, टोटल पाणी जेको सिस्टम में मौजूदु आहे उहो जेकॾहिं 5 नंद वारो पाणी बि असां मिलायूं था त उहो 6.5 लख ताईं बीहंदो। ज़ाहिर आहे सिंधू जो पेट वेकिरो आहे, जॾहिं हू घोटकी खां सखर तरफ़ वधे थो त उहो किलोमीटर में पेट आहे, दौरा आहिनि उहे भरबा, त पाणी जेको आहे गुड्डू ऐं सखर ताईं असांखे आहे, उमेदु आहे त 6.25 लख ताईं इहो पाणी पहुचंदो। अच्छा भाउ, गुंजाइश केतिरी आहे सखर बैराज सिंधू दरिया में, केतिरा लख क्यूसेक पाणी गुज़री सघे थो? असां इहा शइ 2010 वारी बोर्ड में बि ॾिसी त सिंधू दरिया ऑफिशियली 11 लख 60,000 क्यूसेक पाणी क्रॉस कयो। वज़ीर आज़म खे जेका 2 ॾींहं में ब्रीफिंग ॾिनी वई, हुन में ॿुधायो वियो हुनखे त जेको सखर बैराज जो स्ट्रक्चर आहे उहो मज़बूत आहे, उहो 10 लख पाणी क्रॉस करे सघे थो। पर तव्हां जेके असां तव्हां फुटेज ॾिसूं था पिया, या जेके आपाशी जा माहिर ऑफ द रिकॉर्ड खणण ॻाल्हियूं कनि था पिया, उहे ॿुधाइनि था त सिल्ट हुजण जे करे सिंधू जो पेट जेको आहे हेठां उहो मथे थी आयो आहे, जंहिंजे करे बंदनि ते दबाव तमामु वधीक आहे। बंद जेके आहिनि से उन्हनि जूं मरम्मत सही तरीक़े सां न थी आहे, ख़ासि करे जेके इंतिहाई हसास बंद आहिनि, जंहिंमें कादरपुर लूप बंद आहे, उलरा जागीर बंद आहे, बेगारी बंद आहे, नुसरत लूप बंद आहे। इहे उहे बंद आहिनि जेके हमेशह ख़बरुनि जी ज़ीनत बणंदा रहिया आहिनि। हमेशह चयो वियो आहे त इहे इंतिहाई हसास बंद आहिनि, पर आपाशी खाते पारां उन्हनि बंदनि जी मरम्मत जो हमेशह ॻाल्हियूं त कयूं वेंदियूं आहिनि, पर अमली तौर ते इहो ॾिठो वियो आहे कि इहे इंतिहाई कमज़ोर बंद आहिनि, जिन ते हिन वक़्तु बि छो त 5.5 लख पाणी क्रॉस करे थो पियो, त नुसरत लूप बंद, उलरा जागीर बंद ते, या जेको सखर बैराज अप स्ट्रीम में कादरापुर लूप बंद आहे, या 0 पॉइंट जेके असां चवंदा आहियूं बेगारी बंद, उन्हनि बंदनि ते तमामु घणो दबाव आहे। तव्हां जेकॾहिं सिंधू जी पोज़ीशन ॾिसंदव, जेके असां फुटेज ॾिसूं था या असां ख़ुदि अखियुनि सां हिकिड़ी शइ खे मॉनिटर कयूं था, त माण्हू जेके कचे जा माण्हू उहे ॿुधाइनि था त जेको 2010 जी बोर्ड में जेके हुनजा घर ॿुढा हुया, हिन वक़्तु पाणी जी सतह उन्हनि खे ओतिरी महसूसु थी रही आहे, छो त जेको दरिया में सिल्ट हुजण जे करे, सखर बैराज जूं सफ़ाइयूं रखण जे करे, अप ऐं डाउन स्ट्रीम में मिटीअ जा दड़ा हुजण जे करे पाणी जी सतह मथे थी चुकी आहे। इन जे करे माण्हुनि खे इहो ख़तरो आहे त 6.5-7 लख ते पाणी पहुचे थो। सखर बैराज जे स्ट्रक्चर खे हुनजो को बि एॾो वॾो नुक़सानु न पहुचंदो, पर बंदनि ते हुनजो दबाव तमामु घणो रहंदो, जंहिंजे करे कचे जा इलाइक़ा त मुकमल तौर ते हिन वक़्तु पाणी जे हेठि अची चुका आहिनि। गुड्डू बैराज जी डाउन स्ट्रीम हुजे या सखर बैराज जी डाउन स्ट्रीम, ख़ासि करे घोटकी, सखर, शिकारपुर, कशमोर, कंदकोट जेके गुड्डू बैराज जे डाउन स्ट्रीम जा इलाइक़ा आहिनि, या सखर बैराज जी जेका डाउन स्ट्रीम आहे जंहिंमें शेरपुर ऐं नौशरो फिरोज़ जा इलाइक़ा आहिनि, लाड़काणे जा इलाइक़ा आहिनि, उहे मुकमल तौर ते कचे जा इलाइक़ा पाणी जे हेठि अची विया आहिनि। बंदनि जे दबाव आहे, माण्हुनि हिकु पासे बरसाति जो पाणी बहिराड़ी वारे इलाइक़नि में बीठल आहे, शहरी इलाइक़नि मां त इंतिज़ामिया पारां पाणी कढण जूं कोशिशूं थियनि थियूं पियूं, पर बहिराड़ी जा इलाइक़ा ॾिसो फसलूं मुकमल तौर ते पाणी हेठि आहिनि। ॿियो जेकॾहिं दरिया जी इहा सिचुएशन बीहे थी त माण्हू इंतिहाई ख़ौफ़ वारी हालत में आहिनि, उहो ख़ौफ़ रास पकड़ियल आहे माण्हुनि में, त जेकॾहिं 6.5 लख ताईं पाणी पहुचे थो त बंदनि जी छा सूरत हाल हूंदी। अच्छा, हिन वक़्तु तव्हांखे भाउ इहो अंदाज़ो आहे त सखर में हिन बरसाति ऐं ॿोड़ जे करे केतिरा माण्हू बेघर थिया आहिनि? ॾिसो, सखर जी आबादी जेका आहे, सखर ज़िले जी असां ॻाल्हि कयूं था त जेका आदमशुमारी मुताबिक़ 16 लख जे लॻभॻि आबादी आहे सखर ज़िले जी। शहर में सखर शहर जेको आहे 7 लख आबादी जो शहर आहे। सखर जे शहर सिर्फ़ु जेको शहरी जेको इलाइक़ो आहे, बाज़ारुनि वारो इलाइक़ो, उहो छॾे करे जेके साइडुनि वारा इलाइक़ा आहिनि, जंहिंमें कुरैशी ॻोठ, गुलशन इकबाल, शिकारपुर फाटक, माका ॻोठ, हिते जेके असां अंदाज़ो लॻाईंदासीं त हिते जेके 70 खां 80% घर जेके आहिनि से मुतासिर थी चुका आहिनि। हाणे जेके असां बहिराड़ी जी ॻाल्हि कंदासीं, सालेपट, पन्नो, आकिल, रोड़ी, कंधरा जा जेके इलाइक़ा आहिनि, उन में बहिराड़ी में ॻोठनि जा ॻोठ मुकमल तौर ते जेके आहिनि से पाणी हेठि आहिनि। इंतिज़ामिया पारां जेके अॼु मुंहिंजी डिप्टी कमिश्नर सखर सां हवाले सां ॻाल्हि ॿोल थी, मां हुन खां पुछो तव्हां वटि ऑफिशियली अंग अखर केतिरा आहिनि? इंतिज़ामिया वटि हिन वक़्तु के बि ऑफिशियली अंग अखर न आहिनि। तव्हां अंदाज़ो लॻायो शहर जे बारे में त हुन वटि आहे त शहर में 100 घर किरिया आहिनि, 22 माण्हू फौत थी चुका आहिनि, 85 माण्हू 100 माण्हू ज़ख़्मी आहिनि, या डिवीज़न। अच्छा सलीमा, मुख़्तसर हाणे ब्रेक ते वेंदासीं, अव्हां खां साध बेले जी सूरत हाल बि सम्झणु चाहींदासीं हींअर छा आहे, ऐं बंदर रोड अक्सर इहो ॿुॾंदो आहे त उते हींअर कीअं आहे? 2010-11 में ॾिठोसीं त एसि ताईं पाणी मथे अची वियो हो।
साध बेले में हिन वक़्तु पाणी जेको आहे सो दाख़िल थी चुको आहे, छो त 5.5 लख क्यूसेक क़रीब पाणी आहे। मूं तव्हांखे इहो ॿुधायो त अपस्ट्रीम में मिटी अचण जे करे पाणी जेको सिटा असां मथे आहे, साध बेले में पाणी दाख़िल थी चुको आहे। बंदरवाल जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कंदासीं बंदर रोड जी, त जेका 2010 जी ॿुड़ खां बंदरवाल छाई वई त हाणे उहो पासो मज़बूत आहे। बंदर रोड ते का सीपेज असांखे नज़र कान थी अचे, का लीकेज असांखे नज़र कान थी अचे, इहो पासो मज़बूत आहे। पर साध बेले में हिन वक़्तु पाणी दाख़िल आहे ऐं उहो पाणी मंदरनि ताईं पहुतो आहे। जी नसीब वॾी महिरबानी आहे मुंहिंजी सलीम साहिब तो सखर मां अपडेट करे। ऐं जेका उहा त गुंजाइश आहे 11,60,000 जी, पर वारी सिल्ट जेका चवंदा आहिनि उन्हनि जे करे ऐं केतिरे अरसे खां मथे अची चुको आहे, मथे अची चुको आहे, ऐं उन करे बंदनि ते बंदनि ते परेशानी दबाव तमामु घणो आहे। सो अलाह साईं रहम कंदो। ऐं उहे बंद जंहिंजी निशानदेही बार बार मीडिया जे थ्रू असीं बि कयूं पिया, ॿिया इदारा बि कनि पिया था, उन्हनि खे ॾिसण जी ज़रूरत आहे। ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं उतां को कट पवे थो, को घारो लॻे थो, तमामु घणी तबाही थी सघे थी। उन करे अञा बि वक़्तु नाहे वियो ऐं उन ते घणो फोकस करण जी ज़रूरत आहे। मुख़्तसिर ब्रेक वठंदासीं, उनखां पोइ वापसि ईंदासीं। असांजी ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रहंदो। उथो मदद कयो, अचो मदद कयो, उथो मदद कयो, उथो मदद कयो, अचो मदद कयो, उथो मदद कयो। वेलकम बैक नाज़रीन, अवां असां सां गॾु मौजूदु आहियो ऐं हिन वक़्तु सिंध जी सूरत हाल यकीनन हर शहर जी ख़बर पवंदी थी वञे। सखर जी तव्हांखे ख़बर पई, सखर बैराज ते केतिरो प्रेशर आहे। जेका वारी आहे उहो सखर बैराज जो जेको तर आहे उहो एतिरो मथे अची चुको आहे, जंहिंजे करे जेतिरा लख क्यूसेक पाणी हिन वक़्तु गुज़रंदो, ख़ासि करे 6-6.5 लख क्यूसेक, इन खां मथे बि गुज़री सघे थो। त इन जे करे बंदनि ते प्रेशर आहे। बंदनि ते जेकॾहिं प्रेशर पवंदो त यकीनन उहे बंद जेकॾहिं टुटंदा, ख़ुदा न ख़ास्ता, अलाह न करे, अलाह साईं असांजी आबाद रखे, असांजे मुल्क खे, असांजे क़ौम खे, असांजी सिंध खे आबाद रखे। जेकॾहिं उहे बंद टुटंदा त केतिरी तबाही थी सघे थी, केतिरो नुक़सानु थी सघे थो। हाणे इहो सिर्फ़ु इन जे करे आहे त उन्हनि बंदनि ते कमु न करण जे करे, छो त असां कॾहिं बि पंहिंजो पाण खे अहिड़े क़िस्म जे डिज़ास्टर जे लाइ तयारु न कयो आहे। यानी कि असां इन मुसीबत लाइ कॾहिं आमदा न आहियूं। दुनिया जे ॿियनि मुल्कनि में किथे बि हुजो त तव्हां ॾिसंदा आहियो त जापान में तक़रीबन ज़िलज़िला ईंदा रहंदा आहिनि, त उहो अॻु में ई ज़िलज़िले जी अहिड़े क़िस्म जी तयारी कंदा आहिनि त बिल्डिंग्स एॾियूं ठाहींदा आहिनि त ताकी ज़िलज़िले खे असां उहो फेस करे सघूं। सो असां वटि अञा ताईं इन्हनि बंदनि ते कमु न थी सघियो आहे। यानी कि इहा काफ़ी हिकिड़ी नसीबा। ऐं न रुगो ॾिसो न, असां जापान ऐं ॿिया इहे त ॾाढा सुधरियल मुल्क, पाण पाड़ेसरी मुल्क बांग्लादेश जेको कंहिं दौर में असांजो हिसो रहियो, उनजो जेकॾहिं ज़िक्र कयूं, उते बि ज़ाहिर आहे तमामु घणियूं बारिशूं थियनि थियूं। दुनिया जा उहे 10 मुल्क जिते साल में सभ खां वधीक बारिशूं थियनि थियूं, उनमें पाकिस्तान आहे, बांग्लादेश आहे, या उते सामूंडी तूफ़ान बि अचनि था। सो उते ऑलरेडी हिकिड़ो त कंक्रीट जेका आहे उन जूं इमारतूं ठाहिण ते बेन आहे सामूंडी पट्टी ते, ऐं ॿियो जेके उन्हनि एरियाज़ में घर ठहनि था उहे 8 फुटनि खां मथे आहिनि, ऐं उते काठी जा घर ठहनि था मोस्टली, ऐं 8 फुटनि ते आहे। जीअं राति जो अमीं सुता पिया हुजो त पाणी क्रॉस बि करे वञे, तव्हांखे को नुक़सानु न पवे, ख़बर न पवे। पर असां वटि का टाउन प्लानिंग नाले का शइ ई कोन्हे। बंदनि जी सूरत हाल 5 सतह ते, शहर जा शहर असांजा। 16-17 में मां USA वई हुयसि त टेक्सस जेको आहे उते शायदि ॿोॾि अची चुकी हुई। जॾहिं मां वई हुयमि त उन वक़्तु सभु क्लीन हुयो, पर जॾहिं मां जितां जितां क्रॉस पई कयां त मलबो हिकिड़ो साइडनि ते जमा हो जेको हू खणंदा पिया वञनि। पर ख़बर इहा पई त हर घर खे उन्हनि गवर्नमेंट जी तरफ़ां एतिरो फंड मिलियो हो, मतिलबु जेको मुंहिंजे ख़्याल में चङो अमाउंट हूंदो पाकिस्तान जे हिसाब सां ॾिठो वञे त लखनि में हुयो। पर उन्हनि खे बि ॾिनो वियो जिन्हनि खे ज़रूरत ई न हुई, जेके मतिलबु महफ़ूज़ हुआ। पर चवण जो मक़सदु आहे उन्हनि जी हिकिड़ी पंहिंजी प्लानिंग हूंदी आहे पंहिंजे मुल्क जे लाइ या पंहिंजे शहर जे लाइ या पंहिंजे सूबे जे लाइ। असां वटि न आहे। असां वटि इंतज़ारु कंदा आहिनि जेसिताईं पूरो उनजो सत्यानाश न थी वञे तेसिताईं उहो होश असां वारा पटींदा ई सत्यानाश खां पोइ बि नथो थिए। हींअर हैदराबाद जे पुल जी इहा हालति अथव जेको असां जामशोरे वारो क्रॉस कंदा आहियूं। मां उन ॾींहुं वञा पई त मां सोचां पई इहे एॾो माना जो पाणी अचे पियो, ॿोॾ अचनि पियूं, हीअ त सफ़ा ख़तमु आहे। पूरो रोड हैदराबाद जो तव्हां पूरो ठाहियो आहे, घटि में घटि हिन पुल खे बि त ठाहिनि न। अञा उनजी कंडीशन ॾाढी ख़राबु आहे। उते केॾी ट्रैफिक हूंदी आहे, पुल पई लुॾंदी आहे। बिल्कुलु कलाक ॾेढ त शुक्र करणु घुरिजे उन दौर में अंग्रेज़ आयो हुयो ठाहे ॾेई, ऐं अञा ताईं उहो हले पियो। ऐं ट्रेन वारो निज़ाम बि बिल्कुलु बिल्कुलु बसि छा चइजे। अच्छा, इहा असांजी कॉमन साइकी बि आहे। जेकॾहिं असां वटि जॾहिं चवंदा आहिनि बिजली वेंदी आहे न, पोइ असां माचिस सां मेणबती ॻोल्हींदा आहियूं, बजाए जो असां पहिरियां हुनजी तयारी करे वेठा हुजो। सही, बिल्कुलु। आबादगार तंज़ीम जा अॻवान आहिनि नदीम शाह साहिबु असां सां लाइन ते। साईं जन खां मां इहो सुवालु पुछंदो। साईं, बिल्कुलु तबाही थी आहे, बरसाति घरनि जा घर माण्हुनि जा माण्हू दरपदर करे छॾिया आहिनि, बरसाति सैलाब माण्हू ॻी विया आहिनि। ज़रात जी छा हालति आहे, उहो केतिरो नुक़सानु थियो आहे, जेको सरकारी अंग अखर अचनि पिया उहो हिकिड़ो आहे, या तव्हांजी
नज़र में उहो केतिरो नुक़सानु थियो आहे, थोरो इन ते साईं रोशनी विझंदा। बिस्मिल्लाह रहमान रहीम। साईं ॻाल्हि इहा आहे त सरकारी अंग अखर त सदाईं इहे गुलू वारा हूंदा आहिनि, तपेदार खे चवंदा आहिनि बाबा कर, उहो ऑफिस में वेही अंग अखर जोड़े ॾेई छॾींदो आहे। ठीकु आहे। दर हक़ीक़त नुक़सानु हिन वक़्तु सॼे सिंध जो थियो आहे। ऐं जेकॾहिं तव्हीं ओवरऑल ॾिसंदो त 250 खां वठी 270 अरब रुपए जो नुक़सानु थियो आहे। अल्लाहु अकबर। सिंध जो ज़राअत में। हाणे तव्हांखे अंग अखर बि वरी वधीक सम्झाए थो छॾियां। ठीकु आहे। त 10 लख एकड़ ते फुटी लॻल हुई, उहो 90 सैकड़ो ख़तम थी वई आहे। 1.25 लख एकड़ ते बसर लॻल हो, उहो सॼो तबाह थी वियो आहे। 4.5 लख एकड़ ते वेजिटेबल सभु लॻल आहिनि, उहे सभु तबाह थी विया आहिनि, ॿुॾी विया आहिनि। ऐं अञा जेको हिन खां वॾो जेको मसइलो थींदो उहो फूड सिक्योरिटी जो थींदो। माण्हू कणकूं कोन पोखे सघंदा, ऐं कणकूं वग़ैरह जेके इनसे ज़मीनूं वटि न ईंदियूं, सारियूं असांजूं जेके 18 लख एकड़ ते थियूं लॻनि, उहो पाणी न हुजण जे करे असांजी सिर्फ़ु 8 लख एकड़ ते लॻी। ऐं उहा बि लेट, जंहिंमें अपर सिंध असांजो सॼो तबाह थी वियो, उहो वीचारा पोखे कोन सघिया। लाड़ में जेको थोरो घणो लॻो उहो बि ॾियो। LBOD उथले पियो। LBDO जी गुंजाइश आहे 4.5 क्यूसेक। टियोरियाऊं ते ॾिसी आया त 11,500 क्यूसेक खज हले पियो। त हाणे जेकॾहिं तव्हां थां में उनजी हैसियत खां वधीक पाणी विझंदो त उहो उथलंदो। त ही ज़मींदारनि जो वॾो नुक़सानु थियो आहे। माण्हुनि खे रहण लाइ घर कोन्हे, तंहिंखां पोइ अचो माल ते। ॿहिराड़ी में माण्हुनि जो गुज़र आहे सॼो माल ते। तव्हां ॾिसंदो त ॿकरियूं मरी वयूं, ढगी ऐं ॿकरी पाणीअ खां ॾाढो लाराए थी। मैं त वरी बि गप में वेही थी रहे। हाणे हुन पाणीअ जे करे ॿकरियूं 4-4, 5-5 ॾींहं कोन वेही सघियूं आहिनि। उहो ॿकरियूं आहिनि, गाह कोन्हे, माण्हुनि खे टेंट कोन्हनि, माण्हुनि खे राशन कोन्हे। अलाह न करे 10 ॾींहंनि में आउं ॾिसां पियो त मलेरिया जेको 60 सैकड़ो माण्हू मच्छरनि में, माल ऐं माण्हू मलेरिया में ईंदा। त भला एड तव्हां ॾियो पिया त किथे त ॾेखारियो। ऐं मटियारी, टंडोला यार, सांगड़ जा 4 तालका, मीरपुर ख़ासि, खितरो, अलाह तव्हांखे नेकी ॾे, टंडो जान मोहम्मद, झुॾो वेंदे 9 कोट ताईं। पर 9 कोट जो अॻियां LBOD उथली पई, तव्हां होॾे न वञी सघे। इन सॼे 400 किलोमीटर आऊं हलियो या 3 ॾींहं, मूं फ़क़ति 12 सरकारी टेंट ॾिठा। बाक़ी सभु माण्हू पंहिंजी प्लास्टिक जूं थैलियूं हणी वेठा आहिनि। ॿुधण में अचे थो त असां हेतिरा अरब ॾिना। पोइ वलालम किताबनि में विया या ॿिए कंहिं वटि विया, ख़ुदा तो बहितर ॼाणे। पर माण्हुनि सां ॾाढी बेवाजिबी आहे। अञा बि अलाह साईं हिदायत ॾिनी आहे सरहदी वारनि खे, उहे कुझु NGOs इहे अची माण्हुनि खे राशन ऐं इहे ॾियनि पिया। कुझु फ़ौजियुनि जा ट्रक कल्ह ॾिठासीं त उन्हनि राशन विरायो पिए। त हीउ हिकिड़ो अलाह जो ॾमर आहे। हिन में असां सभिनीनि खे वेही अॻिते हलणु खपे। पर आबादगारनि लाइ हुकूमत खे ख़ासि तौर ते ध्यानु ॾियणु खपे त हिकिड़ो हीउ फ़सुलु वियो, आईंदे जो चेट कोन फुके सघंदासीं। सारियूं 40 सैकड़ो बचियूं आहिनि। माण्हुनि खे खाइण लाइ अन्न न हूंदो। सरकार जेके ज़ोरी ज़बरदस्ती कणक वठी रखी, उहे सभु ॿुॾी वयूं। उन्हनि खे संभालण जे लाइ कुझु कोन हो। पोइ अहिड़ी कणक वठण जी ज़रूरत कहिड़ी अथव? हिन खां त तव्हां छॾे ॾियो आहे त ज़मींदारनि वटि हुजे हा। ऐं उहा बि वरी वापारियुनि खां वरिती अथनि। ज़मींदारनि खे उन जो बि को फ़ाइदो कोन मिलियो आहे। त हाणे अॻियां फूड क्राइसिस ईंदो, बीमारियूं थींदियूं, माल मरंदो। ऐं अलाह न करे पाकिस्तान पोएं साल त 27 लख टन घुरायो, पर हाणे आउं सम्झां थो 60-70 लख टन घुराइणो पवंदी कणक ऐं इहे चांवर जेके असां माण्हुनि खे खाद खुराक ॾेई सघूं। अच्छा शाह साहब, असां माज़ी में ईअं बि ॾिठो 2010-11 वारी ॿोॾ खां पोइ त वरी उनखां पोइ जेको फ़सुलु थियो बम्पर क्राफ्ट थियो। पोइ कणक हुजे, फुटी हुजे, कमंद ॾाढो सुठो थियो। त के माण्हू इहो बि चवंदा जॾहिं इहो पाणी लहंदो त इहो ज़मीननि जे लाइ काफ़ी फ़ाइदेमंद बि थींदो। साईं थोरो फ़र्क़ु आहे उन्हनि ॿिन्ही सालनि में। जी 2010 में सिर्फ़ु 7 ज़िला मुतासिर थिया। जी सिर्फ़ु 7 ज़िला अवां खणी ॾिसी वठो। ऐं उहो पाणी आयो, उन में उहो पाणी वरी जल्दी निकिरी वियो त जीअं उहो बि मुंहिंजे ख़्याल में 29 अगस्त ते घारो पियो हो। ऐं तंहिंखां पोइ उन पासे कुझु सिमनाला बि हुआ जंहिंजे करे निकिरी वियो। ठठो, सिजावल, बदीन इन पासे सिमनाला हुआ, निकिरी विया। 2011 में जेका बरसाति पई हुई, 2011 जो इहो क्वांटम न हो। अवां ॾिसो त पडीदन में 900,000 मिलीमीटर बरसाति पई आहे।
ऐं हिते ॿियनि ज़िलनि में कंहिंमें 300 कंहिंमें 400 कंहिंमें 500 बिल्कुलु त उहो बि त ॾिसणो पवंदो न। हुते हिकिड़े ॾींहं में 2011 में पई 100 मिलीमीटर, बिल्कुलु। हिते हिकिड़े ॾींहं में पई आहे 250 मिलीमीटर। मटियारी में टंडोला यार में तव्हां पाणी ॾिसो, झुॾ जो आउं हाल ॾिसी आहियां त शहर में 5 सॼो फुट ॿुॾी 4 वियो फुट पाणी आहे। कोट गुलाम मोहम्मद इहे समूरा वाक़े ॿुॾल आहिनि। सो अव्हांखे लॻे थो त इहो पाणी निकिरण में तमामु घणो टाइम लॻंदो ऐं कणक जी जेका पोखाई आहे उहा बि मुकमल तौर ते इन्हनि समूरनि एरियाज़ में न थी सघंदी। न थी सघंदी। गवर्नमेंट खे खपे त हिनखे पंपिंग करे जिते जिते सिमनाला आहिनि उन्हनि ते पाणी कढे ऐं आबादगारनि खे हींअर जेके आहिनि उन्हनि खे अटो राशन इहो ॾीन ऐं पाणी कढाइण जी कोशिशि कनि। ऐं उन सां गॾोगॾु जीअं ज़रदारी साहब वारे दौर में 2010 में हिननि ॿिज ऐं भाण ॾिनो सनफ्लावर जो ऐं किथे किथे कणक मिली हुई त उहे ॿिज वग़ैरह हिननि खे ॾिन टिकोक ॾिन त इहे कणकूं किथे न किथे थोरी घणी पोखे वेंदा। सही। बाक़ी जे हाणे कुझु कोन्हे, हिकिड़ो अॻे ई ॿुॾो पियो आहे, ॿियो हल त अचां थो त पोइ इहो कमु कीअं थींदो? अच्छा शाह साहब, हिन वक़्तु तव्हां जीअं ॻाल्हि कई त ज़राअत तक़रीबन तबाह थी चुकी आहे, बसर जेको पोखियल उहो तबाह थी वियो, जेके सब्जियूं उहे तबाह थी वियूं, खोड़ सारो नुक़सानु थियो आहे। अॻे ई महांगाई माण्हुनि जी चेल भञी छॾी हुई त हाणे जॾहिं अहिड़े क़िस्म जो कहत पवंदो, अहिड़े क़िस्म जी जॾहिं खोट थींदी त पोइ इहा महांगाई किथे वेंदी? साईं आऊं जेको महसूसु करियां पियो, मुंहिंजे ख़्याल में त टमाटो 500 रुपए किलो खां घटि न मिलंदो, 400 रुपया वेंदो। ऐं भिंडी तूरी इहे हाणे ग़रीब माण्हू जे खाइण खां चिड़ी वेंदी। अॻे ई भला हिन दाल ते हिन ते गुज़ारो थियो पिए, उहो बि कोन थींदो। पर साईं इहो 450 रुपया किलो हींअर ई किथे ॿुधण में आयो आहे त टमाटो हले पियो? हा त बसि इहो पोइ आऊं 2-3 ॾींहंनि खां आहियां हिन में आबादगार बोर्ड जे हवाले सां हिन ज़िलनि जा चकर वग़ैरह पिया हयमि त ॾिसां आबादगारनि जो हाल कहिड़ो आहे। त 2 ॾींहंनि जो मूंखे रेट ख़बर कोन्हे, पर 250 जो मूंखे ख़बर हुई। मूं हुनजे अंदाज़े में ॿुधायो वियो त 500 रुपया थी ही त अञा कुझु स्टॉक शयूं घुराइणियूं पवंदियूं ॿाहिरां। जी 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 जी। अच्छा शाह साहब, टमाटो खपे जी। अच्छा आख़िर में अव्हां खां इहो बि सम्झंदासीं त हिकिड़ी ॿोॾ आई 2010-11 में, हाणे 2022 में वेठा ॻाल्हायूं, 10-11 सालनि जो वक़्तु विच में हो। उहा जेका टाउन प्लानिंग चइजे या जेके दरिया जा कुदरती वहिकरा आहिनि, पाणी जा जेके लंघ आहिनि, उन्हनि खे जेकॾहिं असीं नॉर्मल रखूं हा त शायदि इहो पाणी क्रॉस करे समुंड ताईं पुॼे हा, सो उहो न पियो पुॼी सघे। सो उनखे कीअं बहितर करे सघे थो जो इन फ्यूचर असीं जॾहिं बि अहिड़े क़िस्म जो डिज़ास्टर अचनि उनखे मुंहुं ॾेई सघूं ऐं एतिरी तबाही न थिए जेका हींअर थिए पई? के तजवीज़ूं आमद हुजनि। सॼो ॾींहुं करण जोॻो कमु आहे, हुकूमत जी नियत ई कान्हे। हाणे तव्हां जेकॾहिं सांगड़ बदीन ऐं मीरपुर खां सवारो ॾिसो, पुराण ढोरो आहे, ॿिया जेके कुदरती नेकाल आहिनि ढोरा आहिनि, उन्हनि सभिनि ते कब्ज़ा आहिनि। सिमनालियुनि ते माण्हुनि जा कब्ज़ा आहिनि। बाबा हुकूमत जे पंहिंजी थी अचे थी त जीअं हींअर ॿेला कीअं खाली कराए छॾियूं? ॿेले खाते वारनि हिननि हिमत कई त खाली थी आहे न, सरकार जे अॻियां केरु बीहंदो? त ही जेका नमूनेबाज़ी आहे, कराची में तव्हां ॾिसो जेके वॾा वॾा इम्प्रेस मार्केट, नेस्ला टावर, ॿिया वॾा मिसाल आहिनि असां वटि। हा वॾा मिसाल आहिनि, इहे ॿुढा आहिनि, पोइ इहे कनि पिया। ही मथां जी त आहे पर कुझु हथनि जी बि आहे। बिल्कुलु। ऐं हर 8-10 सालनि खां पोइ हिकिड़ी महाॿोॾ ऐं महा बरसाति थी अचे। तव्हां ॾिसो 88 में थियो, 2005 में थियो, 2010 में, 11 में, वरी हाणे 20 में बि बरसातूं वॾियूं पई हुयूं। पर कुझु न कुझु इलाइक़ा बची आहे जंहिंमें इहो पाणी निकिरी वियो। हींअर बि अॼु बि जे सबक़ न सिखियूं त तव्हां साईं वर्ल्ड बैंक जी रिपोर्ट ॾिसो, उन्हनि लिखियो आहे 15 साल पहिरीं त अव्हां ड्रेनेज सिस्टम न ठाहियो त अव्हांजो सिध सॼो गर्क थी वेंदो, आबादी जे लाइक़ु न रहंदो। त हाणे भला सम्झाणी खां पोइ बि न सुधरंदा। ऐं आउं त इन में ॾोह अवाम जो बि ॾींदुसि त घटि में घटि हिकिड़ो त इहे गस्त लंघ हिननि खे छॾियो, ॿियो वोट ॾियण खां पहिरीं सोचियो त ही माण्हू केतिरो कमु करे थो। सरहद में ॾिसो, पंजाब में ॾिसो, जेको मेंबर कमु नथो करे हुनखे डोड़ाए छॾे। हींअर तव्हां ॾिठो आहे को MNA MPA वज़ीर साहब अची हिननि खे पैसा ॾे? सरकार जी बि ज़रूरत कान्हे, इहे पाण ई फाटनि था। इहे बि जेकॾहिं थोरो थोरो करे गॾु कनि, थोरो थोरो पंहिंजे इलाइक़े खे संभालीनि त माण्हू बेहाल थी सघनि था। साईं अलाह छा छा मां इंसान निकिरियो थो वञे, ही वक़्तु बि गुज़री वेंदो। बिल्कुलु। पर हुकूमत अवाम सभिनीनि खे गॾिजी ऐं भलाई लाइ कमु करणो पवंदो, मुल्क ऐं क़ौम जी तरक़ी लाइ कोशिशि करणी पवंदी। न त आउं जेका ॿी शइ ॾिसां पियो त इहे बुखायल उञाइण माण्हू इहे घरनि में गिड़ी वेंदा, इहे भांडा टोड़ींदा, इहे गाॾियूं टोड़ींदा, माण्हुनि जा कपिड़ा फाड़े छॾींदा। बुखियो माण्हू
नौज़बिल्ला उहे चवंदा आहिनि त पोइ सभिनीनि खां ॾाढो आहे। बिल्कुलु बिल्कुलु सीरियस कम पियो थिए अॻियां, अलाह साईं माफ़ी ॾे, असांखे जे हींअर बि अखियूं न खुलियूं त पोइ तबाही ॾा आईसीं। बिल्कुलु बिल्कुलु तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो ऐं बिल्कुलु शाह साहब जेका ॻाल्हि कई त जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे उहा एतिरी ख़तरनाक अॻियां अची सघे थी ऐं वाक़ई उहा कुझु नज़र बि आई आहे। बुखियो गिदड़ शींहं सां बि विड़ी पवंदो आहे, यानी कि माण्हुनि खे जेकॾहिं उहे प्रॉपर तरीक़े सां शयूं न मिलंदियूं त माण्हुनि खे शेल्टर न मिलंदो, माण्हुनि खे शयूं महांगियूं मिलंदियूं, माण्हुनि खे जॾहिं कुझु बि न मिलंदो त ज़ाहिर आहे हर माण्हूअ जो ज़हन एॾो इंटेलेक्चुअल त कोन्हे को, जेकॾहिं नंढो ज़हन जंहिंजो आहे उहो वाक़ई इन हरकत हालांकि थियणु न घुरिजे, सब्र करणु घुरिजे ऐं शुक्र अदा करणु घुरिजे हर हाल में, ऐं महिनत करणु घुरिजे, अॻिते सोचणु घुरिजे त असांखे हिन कैफ़ियत मां निकिरणो आहे, पूरी क़ौम खे कढणो आहे ऐं पाण बि निकिरणो आहे। सो बिल्कुलु इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे त जेकॾहिं असां वाक़ई अॼु बि न सुधरियासीं त अञा वधीक असां ख़तरनाक सूरतुनि में अची वेंदासीं। जीअं त साईं ॻाल्हि कई त अॻु में बि इहो आगाह कयो वियो त ड्रेनेज जो सिस्टम प्रॉपर तरीक़े सां कोन्हे को, जेकॾहिं हे न ठहियो त सिंध तबाह थी वेंदी, सिंध तबाह थिए पई, थी त वई आहे। टाउन प्लानिंग सॼी दुनिया जो वॾे में वॾो सब्जेक्ट आहे, माण्हू हमला कंदा त अॼुकल्ह सोशल मीडिया आम घर घर में ॿार जे हथ में आहे ऐं माण्हुनि खे शऊर अची वियो आहे त कहिड़ो माण्हू असांजे लाइ कमु करे थो, कहिड़ो माण्हू असांजे लाइ कमु नथो करे। तव्हां काफ़ी अहिड़ा वीडियोज़ ॾिठा हूंदा, माण्हू अब्यूज़ ते लही आया आहिनि, जेके आम माण्हू आहिनि, जेके मतिलबु जेके पंहिंजी तकलीफ़ बर्दाश्त न कनि, उहे वीडियो अब्यूज़िंग वारा ठाहिनि पिया, त इन मां उन्हनि जी दाह नज़र अचे थी त वाक़ई माण्हू केतिरा मुसीबत में आहिनि। ऐं ज़रूरु इन ते जनरल जे करे असीं ॾिसूं त सॼी दुनिया जो इशू अथव, मुसलसल आऊं बि प्रोग्रामनि में हिन क्लाइमेट चेंज जंहिंखे असीं चऊं 12-15 सालनि खां सॼी दुनिया में रिपोर्ट्स अचनि पियूं त उहे दुनिया जा वॾा सरमाएदार मुल्क जंहिंजी हवस ख़तम ई कोन थिए, वॾियूं वॾियूं इंडस्ट्रियूं त ॿाहिरीं दुनिया में आहिनि, असीं त आहियूं नंढा मुल्क ऐं आलमी गदिलाण में पाकिस्तान में नंढनि मुल्कनि जो 1% बि हिसो कोन्हे, पर ज़ाहिर आहे उनजो असर त असां ते बि अचनि पिया था। दुनिया में हाणे हिकिड़े पासे सोकड़ आहिनि, ॿिए पासे इहे ॿोॾूं आहिनि, बरसातूं आहिनि ऐं इहो फ्यूचर में कंटिन्यू रहंदो। उनजे करे जेके बि असांजा हिकमत अमलियूं ठाहींदड़ आहिनि, टाउन प्लानर आहिनि, गवर्नमेंट आहे, उन सभिनी खे सोचणो पवंदो त जीअं 2010-11 गुज़रियो, हाणे 22 में बि साॻी तबाही आहे, ईअं न थिए जो ईंदड़ 10 सालनि खां पोइ पाण वरी वेठा उन ते मातम करियूं। उन करे वक़्तु आहे असांखे सोचणु खपे, बंदि पका करणु खपनि, मुतबादिल बैराजिस ठाहिणु खपनि, ज़ख़र खां सवाइ बि उन ते कमु केतिरनि सालनि खां ऐलान थिए पियो, पर वर्ल्ड बैंक ऐं ॿियनि जी ज़ाहिर आहे पैसो तमामु घणो लॻंदो, सो असांखे हर शइ जी पहिरियां खां प्लानिंग करणी पवंदी, तॾहिं वञी असां अहिड़े क़िस्म जे डिज़ास्टर खे मुंहुं ॾेई सघंदासीं। ब्रेक जो वक़्तु आहे, नाज़रीन ब्रेक खां पोइ असां अचूं पिया, असां गॾु रहिजो ऐं कोशिशि कयो त अव्हां जिथे बि तव्हांजे आस पास सराउंडिंग में जेकॾहिं माण्हू आहिनि उन्हनि खे हर हवाले सां तव्हां शेल्टर जेकॾहिं ॾेई सघो था, तव्हां कहिड़े बि तरीक़े सां मदद कंहिंजी करे सघो था त तव्हां मदद कयो ज़रूरु। ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ मोटी था अचूं। उथो मदद कयो, अचो मदद कयो, उथो मदद कयो, उथो मदद कयो, अचो मदद कयो, उथो मदद कयो। धरती टीवी जी ख़ासि नशरियातुनि में अव्हांखे हिकु ॿीहर चऊं था भलीकार ऐं पाण ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं त किथे किथे केतिरो नुक़सानु थियो आहे, कहिड़ा इलाइक़ा तमामु घणा मुतासिर थिया आहिनि, ज़राअत खे केतिरो नुक़सानु थियो आहे, इन फ्यूचर फूड क्राइसिस जेको आहे, खाद खुराक वारनि शयुनि जो बहिरान जेको आहे, उहो अञा केॾे वॾे अलमीअ खे जनमु ॾेई सघे थो। बीमारियूं जेके पैदा थियण जो ख़दशो ॿुधाए पियो त डायरिया हुजे, मलेरिया हुजे ऐं ॿियूं खोड़ सारियूं जेके बीमारियूं आहिनि उहे पखड़ण जो ख़दशो आहे। हिन वक़्तु ताईं सरकारी अंगनि अखरनि मूजिबि 7.5 लख खां वधीक जेके ढोर आहिनि उहे मरी चुका आहिनि ऐं वक़्तु सिर जेकॾहिं उन्हनि जी बि वैक्सीन नथी थिए, उन्हनि जो प्रॉपर इलाजु नथो थिए त इहे वधीक ढोर बि मरी सघनि था ऐं इहो बि तमामु घणो लॉस आहे हिकिड़े आम माण्हुनि जो, जंहिंजो घरु हलियो वियो, फसल हलिया विया, उनजा जेके जानवर आहिनि जिन ते बि उनजो गुज़ारो आहे, उनजी मईशत जो घणो दारोमदार उन्हनि ते आहे, जेकॾहिं उहे बि वञनि था त हिकिड़ो वॾो इंसानी अलमियो जनमु वठी सघे थो। उनजे करे असीं बार बार चऊं था त हींअर फौरी तौर ते ज़रूरत आहे माण्हुनि खे मुनासिबु रिहाइश फ़राहम करण जी, उन्हनि खे खुराक फ़राहम करण जी ऐं उन्हनि खे इलाज मुआलजे जी सहूलियत फ़राहम करण जी। उन सिलसिले में जेके बि अव्हां असांखे ॾिसो पिया सरहंदी वारा आहियो, जेकॾहिं अव्हांजे घर में 2 वेलनि जी मानी आहे त ख़ुदा हिकिड़े वेले जी मानी जेकॾहिं अव्हांजे ओड़े पाड़े में को अहिड़ो आहे जंहिंखे मदद जी ज़रूरत आहे त ज़रूरु उन्हनि जी मदद कयो। अॼु इहो ॾुखियो ॾींहुं उन्हनि ते आयो आहे, ख़ुदा न करे अहिड़ो ॾींहुं अव्हां ते बि अची सघे थो। सो हिकु हिकु सोसाइटी जे फ़र्द जी इहा ज़िमेवारी थिए थी त हू अॻियां अचे ऐं पंहिंजनि हिन मुश्किल जे मारियल पंहिंजनि भेणियुनि जी मदद ज़हनी तौर ते पाण खे इहो बि असांखे तयारु करणु घुरिजे, छो त हिन वक़्तु ज़रई ज़मीनूं में जेको नुक़सानु थियो आहे, जीअं सवेल ॻाल्हि कईसीं त काफ़ी महांगाई बि थी सघे थी जेका जेन्युइन हूंदी ऐं ख़ासि करे हुन में उहे माण्हू वरी सरगर्म थींदा आहिनि जेके
स्टॉक कंदा आहिनि, स्टॉक जेको कंदा आहिनि मुनाफ़ो तव्हां वठंदा आहियो ऐं पोइ हिन वक़्तु कंहिं बि हवाले सां स्टॉक करण जी का बि ज़रूरत कोन्हे। इंसानु वॾे खसारे में आहे, ख़तरे में आहे। स्पेशली असांजा माण्हू जेके आहिनि उहे काफ़ी डिस्टर्ब आहिनि ऐं इन सां गॾोगॾु जेके माण्हू तव्हांजे आस पास में कुझु कैंपूं लॻाए वेठा आहिनि, कोशिशि कयो त उन्हनि खे तव्हां जेतिरो थी सघे तव्हां मतिलबु उन्हनि खे पहुचाए सघो या उन्हनि खे ख़ासि करे स्पेशली हंध बिस्तरा जेके कराची में माण्हू आया आहिनि, पंहिंजा घर अलाह तला जिन जा सभु लुड़ी विया आहिनि, उन्हनि खे हिन वक़्तु जिन शयुनि जी ज़रूरत आहे, टेंट जी ज़रूरत आहे, हंध बिस्तरनि जी ज़रूरत आहे ऐं हिन सां गॾोगॾु मेडिकल जीअं त हिन बीमारी मां हिकिड़ो अहिड़ो माण्हू बि ॾिठो हुनजा न पेरनि जा लथल हुया, वही छा थियो आहे चई त मुसलसल ॿ टे ॾींहं पाणी में अंदरि रहण सां अहिड़े क़िस्म जो जेको पाणी आहे। सो तव्हां कोशिशि कयो त पंहिंजो पाण खे हर माण्हू खे सिक्योर कयो। हिन वक़्तु असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहे रशीद जमाली, जेको हिकु बहितरीनु एक्टिविस्ट आहे, हिकु नौजवान आहे जंहिं पंहिंजे दादू ज़िले जोही एरिया में ऐं पंहिंजे जेके आस पास जिथे बि इलाइक़ा आहिनि उते केतिरी तकलीफ़ूं आहिनि माण्हुनि सां। हीउ शख़्स काफ़ी टाइम खां वठी न सिर्फ़ु हिन बोर्ड में पर बोर्ड खां अॻु में बि, बरसातुनि खां अॻु में बि पंहिंजे माण्हुनि जो आवाज़ु उथारींदो रहियो आहे, पंहिंजे माण्हुनि जी मदद कंदो रहियो आहे ऐं हिकु सचे दिलि ख़ुलूस सां हीउ शख़्स मदद कंदो रहंदो आहे। पंहिंजो जमाली साहिबु अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर। रशीद भाउ, हिन वक़्तु छा सूरत हाल आहे तव्हांजे ज़िले जी, तव्हांजे माण्हुनि जी ऐं कहिड़ा ख़तरात आहिनि तव्हांजे इलाइक़े में? सर हींअर जेका कंडीशन आहे उहा त सेम जेका महीनो ॾेढ अॻु में हुई सेम उहा ई कंडीशन आहे। रस्ता डिस्कनेक्ट थियल आहिनि, इंतिज़ामिया नज़र नथी अचे, माण्हू पंहिंजी मदद पाण त जिते पहुचनि था त पहुची सघनि था, न त ॿारड़ा रस्तनि में मरी था वञनि। तव्हां रिपोर्टूं ॾिठियूं हूंदियूं त असां खोड़ सारियूं औरतूं जेके वीचारियूं डिलीवरी केसिस में फाथल हुयूं उहे रिकवर कयूंसीं, उन्हनि खे पंहिंजी मदद पाण त जेको आहे शहरनि ताईं पहुचायोसीं। पर का बि इंतिज़ामिया कान्हे, का कंहिंखे का पेनाडोल जी टिकी बि कोन थी मिले, का सीरप बि नथी मिले, को ॿारड़ो गेस्टो में वतल आहे त उहो जेकॾहिं पहुची सघे थो पंहिंजी मदद पाण त कंहिं अस्पताल ताईं पहुचे थो। पर अस्पतालनि जो बि हाल न आहे को। जेके गवर्नमेंट जूं हॉस्पिटल्स आहिनि उन्हनि में रेन एमरजेंसी जे बावजूदि का दवा कोन्हे, किनुला कोन्हे। इवन एतिरे ताईं जो कल्ह चोॾहीं साल के अस्पताल जोहीअ में पई हिकिड़ो पखो बि कोन हुयो जो उते जेके मरीज़ अचनि था उन्हनि खे हवा लॻी सघे। न इंतिज़ामिया आहे हींअर ताईं को DC साहिबु पाण न विज़िट कयो आहे, न वियो आहे, न को MLA MP गिराउंड ते नज़र थो अचे। मतिलबु त चारई तरफ़ काछे वासी आहिनि, सिंध वासी आहिनि, बेयारो मददगार आहिनि, पाणी आहे, मुसीबत आहे, ॿियो कुझु बि न आहे, पाणी पाणी आहे। सर असां जेकॾहिं समाज जो ज़िक्र कयूं रशीद भाउ, जेकॾहिं अवां माण्हुनि जी जेका सपोर्ट कयो पिया, ज़ाहिर आहे माण्हू ई अव्हां जी मदद कंदा हूंदा, अव्हां वरी मुतासिरनि जी मदद कंदा हूंदा। आम माण्हुनि जो रवैयो छा आहे हिन बोर्ड वारी सूरत हाल में? उहे केतिरो वधी करे अॻिते अचनि पिया पंहिंजनि मुतासिर भेणुनि जी, भाइरनि जी मदद जे लाइ, या अञा वधीक असांखे छा करणु खपे? सर आम माण्हू पंहिंजी मदद तहत जेको आहे सो पंहिंजी हैसियत तहत माण्हुनि जी मदद करे पियो। पोइ को माण्हू 4 बिरयानी बेगियूं पचराए करे जेके कैंप्स आहिनि, जेके माण्हू पाण मुराद वञी स्कूलनि में, ॿियनि सरकारी इमारतनि में पनाह वरिती आहे, या SP बंद वारी एरिया में वञी पनाह वरिती आहे, या कंहिं मथां ई जॻह ते वञी वेठा आहिनि, त उन्हनि वटि 4 बेगियूं पचराए माण्हू खणी था वञनि। कॾहिं ख़ुश्क राशन खणी था वञनि। कराची हैदराबाद मां दोस्त डोनेशन करे हिक ॿिए सां रली मिली करे गॾिजी अची उन्हनि माण्हुनि में विराए था वञनि। पर छो जो हीउ एॾो वॾो क्राइसिस आहे, हिन में इंसानी तक़रीबन 30 जानियूं सिर्फ़ु जोही तालके में ज़्यान थी चुकियूं आहिनि। इन खां अलावा जेके ॿिया असांजा ज़िला आहिनि, तालका आहिनि, उते त अञा वधीक कैजुअलिटीज़ थियूं आहिनि। माण्हू घरनि में जेको आहे सो मैसूर बुखनि ते वेठा आहिनि, पर उन्हनि में आम माण्हू त सर 2 वक़्तनि जी मानी ॾेई सघे थो, या केॾीमहिल टेबलेट पहुचाए सघे थो, हॉस्पिटल ताईं पहुचाए सघे थो। हीउ कमु गवर्नमेंट खे ई करिणो आहे अॻु ई। पोइ हा, उन में जेकॾहिं गवर्नमेंट खे असांजे सपोर्ट जी ज़रूरत हुजे, गवर्नमेंट खे असांजी मदद जी ज़रूरत हुजे, त असां गवर्नमेंट सां या जेके बि ऑफिशियल्स आहिनि उन्हनि सां गॾु कमु करण लाइ तयारु आहियूं। पर ॾिठो वञे त गवर्नमेंट जे तरफ़ां को माना ख़ासि रिस्पॉन्स कोन्हे। को फोटो सेशन थिए थो, वज़ीर मिनिस्टर इवन एतिरे ताईं जो असांजे CM साहिब बि। तव्हां उतां जे DC सां राब्तो करण जी कोशिशि कई आहे? सर DC साहिब कंहिंजी कॉल रिसीव कोन था कनि। DHO साहिब उन्हनि जी ऑफिस विया आहियो? कोन था कनि सर। ऑफिस में वेहनि ई कोन था न। केॾीमहिल मीटिंग जी ॻाल्हि आहे, केॾीमहिल किथे वेठा आहिनि, केॾीमहिल किथे वेठा आहिनि। सो हिते ईअं सम्झो त धड़का ॾियनि था माण्हुनि खे। सर ऑफिस में धड़का ॾियनि पिया बोर्ड मुतासिरनि खे। तव्हां सिंध में ॾिठो जेके वॾेरनि जा माण्हू आहिनि या जेके इवन बासर माण्हू आहिनि, चंबा पिया हणनि बोर्ड मुतासिरनि खे। इहा सूरत हाल आहे। थी सघियो तव्हांजे इलाइक़े में न के ॿिए इलाइक़े में हुजनि, वेंदा हुजनि, या उते बि नथा वञनि?
सर ॿिए कहिड़े इलाइक़े में आहिनि सर? खैरपुर सॼो ॿुॾी वियो आहे, मेहड़ में MNV ड्रेन बार बार टुटी रही आहे, उनखे ॻोठाणा पाण पंहिंजी मदद तहत कटा भरे जेको आहे सो मिट्टी जा बंदि करे रहिया आहिनि। उनखां अलावा जोही जे रिंग बंदि जो कमु शहरी पाण करे रहिया आहिनि। अच्छा, इहो सोशल मीडिया ते शयूं काफ़ी हलनि पियूं, पोस्टूं वग़ैरह हलनि पियूं त जोही ॼाण ॿुॾी वियो, जोही ॿुॾे पियो, जोही खे ॿोड़ने जो चकर, हिन जे बारे में तव्हां छा चवंदो त इहो छा मामिलो आहे? सर जोही खे हींअर तक़रीबन 2 खां 3 तरफ़नि खां ख़तरो आहे। हिकु त जोही जे ॾखिण तरफ़ MNV ड्रेन टुटी चुकी आहे, जेको मंछर जो पाणी बेक थियो आहे MNV ड्रेन ज़रिए, या जेको MNV ड्रेन में पाणी अचे पियो अमल ढंढ ऐं ॿियो जेको पंजाब जे कारखाननि जो पाणी हुयो उन सां गॾु मिलाए करे फ्लड जो जेको पाणी अचे पियो उहो जोही खे ॾखिण तरफ़ खां वधी रहियो आहे। ओलह तरफ़ खां FP बंदि आहे, जिते अमल ढंढ जो ॿाहिरियों पाणी अचे पियो शहदादकोट कंबर ज़िलनि खां, उहो पाणी बि जोही खे वकोड़े वेठो आहे। नए घाट जो पाणी आहे, उनखां पोइ जेके सिंध सूबे जे खीरथर पहाड़ी सिलसिलनि मां जेके नंढियूं नयूं अचनि थियूं 8 खां 10, उन्हनि सभिनी जो पाणी आहे जेको मंसूर हींअर उन पाणी खे बेक करे तक़रीबन हाजी खान वारी पुल जेका जोही खां 3 किलोमीटर परते आहे उते वञी धिके छॾियो आहे, उते पाणी बीठो आहे। उतां मयाणी वारी जॻह जेका फुलजी वारी साइड खां आहे जोही खां उत्तर ऐं ओलह तरफ़ ते, उतां FP बंदि उथली रहियो आहे। प्लस में अॼु सुबुह ककड़ वटां घारो लॻो आहे, जेको पाणी पिण फुलजी ऐं जोही तरफ़ वधी रहियो आहे। त ज़ाहिर आहे त जोहीअ खे त ख़तरा आहिनि, ऐं जोही जे ओभर पासे खां MNV ड्रेन वही रही आहे, जंहिंमें एतिरो पाणी छॾे वियो आहे जो उहा हाणे हंधा हंधा टुटे पई। जेकॾहिं उहा ओभर खां टुटंदी त जीअं 2010 में ॿोॾ आई, बिल्कुलु अहिड़े तरीक़े सां वरी जोही ॿुॾंदो। इंतहाई अफ़सोसनाक सूरत हाल आहे। वॾी महिरबानी रशीद भाउ, मां ओवरऑल असांखे अपडेट कयो। रशीद जमाली समाजी अॻवान आहिनि, इमदादी कमुनि जे हवाले सां बि उन्हनि अपडेट कयो ऐं गॾोगॾु जेके ख़तरा आहिनि जोही शहर खे या मंछर ढंढ जी लेवल ॿुधाए पियो त कंप्लीट थी वई आहे। असां प्रोग्राम पाण एंडिंग तरफ़ अॼु वञूं पिया, वरी सुभाणे ज़ाहिर रोज़ानी बुनियादनि ते ॻाल्हाईंदासीं। उन ते जेकॾहिं घणो पाण जीअं फोकस बि कयूं था त समाज जे हर फ़र्द खे कीअं अॻियां अचणु खपे। जीअं अव्हां पहिरियां पंहिंजो वाक़ियो ॿुधायो, तव्हांजे नियाणियुनि बि फुली तौर ते तव्हांजी सपोर्ट कई, त असां पंहिंजे ॿारनि में बि इहो जज़्बो कीअं पैदा करे सघूं था त हींअर खां ई त मुतासिर माण्हुनि जी इंसाननि जी ईअं सपोर्ट कजे, जेकॾहिं नंढी ॼमार खां उन्हनि जी इहा तरबियत थिए त इन फ्यूचर हिकिड़ा सुठा इंसान थी सघनि। इहा तव्हां लख जी ॻाल्हि कई आहे त वाक़ई जेको ॿारु नंढे हूंदे खां ई ॾिसंदो आहे पंहिंजे घर में या माशरे में, उहो ई सिखंदो आहे। त असांजे घर में त इहो ई रहियो आहे। मां त शुरू खां ई मुंहिंजी नेचर इहा रही आहे, मां जेतिरो बि थी सघंदो आहे पंहिंजी ज़ात खां मां कोशिशि कंदी आहियां त जेतिरो कंहिंजे कमु अचां, त उहा ई शइ मुंहिंजे ॿारनि में बि आहे। त चवण जो मक़सदु आहे माण्हू इहो सोचे थो त जेको मूं जमा कयो आहे इहो मां ख़र्चु कंदसि त पोइ मुंहिंजो पोयां कीअं फ्यूचर कीअं थींदो या असां कीअं अॻियां सर्वाइव करे सघंदासीं। भई जेके मिडिल क्लास आहिनि उहो नथा इहो सोचनि, उहो वीचारा कढी था ॾियनि, सुभाणे त अलाह ॾींदो, ख़बर न आहे किथां कंहिंजो नसीब थो मिले। पर जंहिं वटि आहे उहो इहो नथो सोचे त मां ख़र्चु कंदसि त मूंखे अलाह से अञा ॾींदो, इन्हनि जे ई सदके ॾींदो, छो त अलाह चयो आहे तव्हां रुपयो ख़र्चु कंदव त मां तव्हांखे अलाए केतिरो ई ॾींदुमि। पर असांजे माण्हुनि में सोची कोन्हे, इहो माना बसि जमा करिणो आहे, रखिणो आहे, मरी वेंदो उहो इते ई छॾे वेंदो हलियो। छो न इहो वक़्तु आहे उन्हनि जी मदद कजे, जेको तव्हां वटि पियो आहे तव्हां ख़र्चु त कयो। पोइ जो कंहिं ॾिठो आहे अगरि ख़ुदा न ख़ास्ता असांजो सिंध सफ़ा तबाही थी थो वञे त पोइ छा बचंदो। अच्छा, हिन में ॿियो हिकिड़ो हिनखे बि डिस्कस करणु तमामु लाज़मी ऐं ज़रूरी सम्झां थो त हिकिड़ो शर्म अचे थो हिकिड़ो मतिलबु माण्हुनि खे या घुरण में बि त यार मां वरी कंहिंखां ईअं चवां त यार हिन जी मदद कयो। ॾिसो हिन वक़्तु ही उहा सिचुएशन न आहे। ही हिकिड़ो मिसाल ॾिजे, किथे जॾहिं को एक्सीडेंट थी पवंदो आहे, गाॾी कल्टी थी वेंदी आहे ऐं उन में कोच कल्टी थी थी वञे ऐं उन मां माण्हू जॾहिं कढिबा आहिनि उन्हनि खे कढिबो आहे त कढणु वक़्तु उन्हनि जी फ़िलहालु ब्लीडिंग जेका हूंदी आहे उनखे असां रुमाल ॿधंदा आहियूं, रस्सी ॿधंदा आहियूं, कुझु बि कंदा आहियूं या उन्हनि खे खणंदा आहियूं। इन जो मतिलबु इहो न हूंदो आहे असां डॉक्टर आहियूं, इन जो मतिलबु इहो हूंदो आहे त असां हाली फस्ट एड उन्हनि खे ॾियूं था। हिन वक़्तु जेका हीअ एमरजेंसी थी आहे उन में असां जेसिताईं हॉस्पिटल पहुचनि, हिन वक़्तु पूरो मुल्क डिस्टर्ब आहे, पूरे मुल्क जा माण्हू मुतासिर आहिनि ऐं ख़ासि करे जंहिंमें सूबा सिंध वधीक मुतासिर थियो आहे। उन में करोड़े माण्हू जॾहिं दरपदर थी विया आहिनि, हिकिड़ा सुठा सरहंदी वारा माण्हू डिस्टर्ब थी विया आहिनि, उहे बेघर थी विया आहिनि। त उन्हनि जे लाइ इहा हिन वक़्तु असांखे घुरण में या कंहिंखे मदद करण में या कंहिंखे चवण में का बि आर महसूसु न करणु घुरिजे। ही इंसानियत जो हिकिड़ो फ़र्ज़ु आहे, असां सभिनि जो घुरिजे त असां सभु दिलि खोले करे घुरूं बि, वठूं बि ऐं उन्हनि जी हेल्प बि करायूं। ज़रूरु करणु खपे। ख़ासि तौर ते असां इहो बि फोकस बार बार थ्रू सोशल मीडिया कयूं पिया, हिते बि कंदासीं। जीअं 23-24 ज़िला मुकमल तौर ते तबाह थी विया आहिनि,
कराची में एतिरी कैपेसिटी आहे, हू दुनिया खे पाले पियो थो हींअर। ऐं इहे जेके मुतासिर इलाइक़नि जा माण्हू आहिनि, पाण बार बार ॻाल्हायूं पिया, हाणे जेकॾहिं राज़े जो कमु आहे उहो न करे सघंदो, मोची पंहिंजो कमु नथो करे सघे, दर्ज़ी पंहिंजो कमु नथो करे सघे, हारी जो फसल तबाह थी वियो, उनजा जानवर अथव, त हुन वटि कुझु कोन बचियो आहे। ऐं हींअर कराची में एतिरी कैपेसिटी आहे जो इन्हनि मुतासिर माण्हुनि खे पाले सघे थो। सो जेतिरा माण्हू आहिनि पंहिंजे हणा वणा करे, जेतिरी जीअं असां उत्तर वज़ीरिस्तान ऑपरेशन जो ज़िक्र ॾिनो, तॾहिं त सरकार उन्हनि खे ट्रांसपोर्ट फराहम करे कराची आणे सघे पई, त हाणे इहो कमु छो नथो थी सघे। जेके जिते उते रहणु चाहिनि था, जी बिस्मिल्लाह, पर हर फैमिली मंझां जेकॾहिं कुझु फ़र्द कराची अचनि, अव्हां रोज़गार सां लॻी सघो था, कंहिं होटल ते वेटर थी सघे थो, कंहिंखे प्लम्बर आहे, को इलेक्ट्रीशियन आहे, को सिक्योरिटी गार्ड लॻंदो। सो हिन शहर में तमामु घणा मौक़ा आहिनि माण्हुनि खे। हीउ शहर अव्हां जो आहे, कंहिंखां न घबराइणु खपे, अचणु खपे, पंहिंजनि शहरनि जी वारसी करणु खपे, ऐं हर डिज़ास्टर पाण सां गॾु खोड़ सारा मौक़ा बि खणी ईंदो आहे। त हिकिड़ो मौक़ो आहे पंहिंजे शहर जी वारसी करण जो। अव्हां ज़रूरु कराची शहर जो रुख कयो। जेकॾहिं अव्हां वटि भाड़े जा पैसा न आहिनि, को जानवर बचियो आहे, खपाए करे बि जेकॾहिं अव्हां हिते पहुता त अल्हम्दुलिल्लाह अव्हां बुख कोन मरंदा। ऐं कराची जे लाइ इहो मशहूरु आहे, जेकॾहिं अव्हां सुबुह जो मिटी खणी ॿाहिरि निकिरो त शाम जो उहा बि खपाए ईंदा। हिन शहर में एतिरी कैपेसिटी आहे। सो हिकिड़ो त असांखे सभिनी खे पंहिंजी औलाद में, जीअं मैडम नजवा बि चयो, इहा हैबिट, इहा आदत नंढे हूंदे खां विझणु खपे। जिते को रिलीफ कैंप ठहियलु आहे त उते भले हिकिड़ी का रिली, हिकिड़ो को विहाणो, हिकिड़ो को सूट खणी उते ॾियणु खपे, ऐं उहो उन ॿारड़े जे थ्रू ॾियारिजे त अञा वधीक सुठो रहंदो, उन ते हिकिड़ो सुठो मैसेज कन्वे थींदो। इहो नथा करे सघो, 5 रुपया, 10 रुपया, 50 रुपया, जेतिरो थी सघे थो उहो जेको बॉक्स खणी, हींअर वॉलंटियर्स मुख़्तलिफ़ कराची जे घेटियुनि में बि असांखे नज़र अचनि था, ॿियनि हंधनि ते बि नज़र अचनि था, उन ॿारड़नि जे थ्रू ॾियारींदासीं, उन्हनि कैंपुनि ते उन्हनि खे वठी वेंदासीं, उन्हनि खे ख़बर पवे त मुसीबत हीअं बि थी सघे थी, ख़ुदा न ख़ास्ता उन्हनि ते बि अचे त कीअं मुंहुं ॾींदा। इहा इहो जेको जज़्बो आहे उनखे वधि खां वधि फैलाइण जी ज़रूरत आहे। बिल्कुलु नाज़रीन, तव्हां उमेदु कयां थो त अॼु जेका सिंध जी सूरत हाल तव्हांजे साम्हूं रही, उन ते बिल्कुलु बि गौर वीचार कंदव ऐं पंहिंजो पाण खे मज़बूत बि कंदव, मेंटली तौर ते तयारु बि कंदव। अॼु जी हिन ट्रांसमिशन जो वक़्तु पूरो थियो आहे। सुभाणे वरी असांजी धरती टीवी जी ॿी टीम इनशाला तव्हांखे तव्हांजे साम्हूं हूंदी। तेसिताईं जे लाइ असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। उथो मदद कयो, अचो मदद कयो, उथो मदद कयो।